अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। दुआ आहे त जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। ऐं हीउ जेको थधि वारो महीनो आहे, डिसंबर जेको महीनो आहे, हिन में शागिर्दनि जूं मोकलूं त थी चुकियूं आहिनि थधि जे करे। ऐं थधि जो जेको असरु हूंदो आहे उहो ॿराड़ी में ख़ासि करे वधीक हूंदो आहे, ॿराड़ी खां वधीक शहरनि में बि हूंदो आहे। पर उन सां गॾोगॾु थधि जो जेको असरु हूंदो आहे उहो रोड रस्ता ऐं उन ते असां जेको धुंध हूंदो आहे उन धुंध जे करे केतिरो नुक़सान बि थींदो आहे ड्राइवर भाइरनि जे करे। ऐं राति जे पहर में केतिरा नुक़सान थींदा आहिनि, एक्सीडेंट थींदा आहिनि। त हीउ जेको डिसंबर जो महीनो हूंदो आहे इन जो बि असां सभिनी खे ख़्यालु रखिणो हूंदो आहे। उन सां गॾोगॾु इहो बि असां वीचार कंदा आहियूं त डिसंबर में केतिरा ई असांखां तारीख़ी माण्हू, तारीख़ जा माण्हू, ॾाहा माण्हू, रागी, उहे बि असांखां हिन ई डिसंबर में विछड़िया आहिनि। त उन जूं यादगिरियूं बि हिन ई डिसंबर में खोड़ सारियूं हूंदियूं आहिनि जिन खे असां यादि कंदा आहियूं। अवां सभु मुहबतूं कंदड़ आहियो, मुहबतूं ॾींदड़ आहियो, त सिंध जा माण्हू हिन मौसम खे उहो ॾाढो ख़ुशगवार माहौल में बि गुज़ारींदा आहिनि। कमुकार सॼो ॾींहुं करे शाम जो तोड़े जो अची पंहिंजे अङण ते, पंहिंजी ओताक ते किथे वेहंदा आहिनि त कचहरियूं क़ाइमु कंदा आहिनि। खोड़ सारियूं कचहरियूं, हिक ॿिए सां मेल मुलाक़ात, इहो बि हिन डिसंबर हिन सियारे जो असांखे हिकिड़ो फ़ाइदो हूंदो आहे। जिते मच कचहरियूं थियनि, जिथे रूह विरूह थिए, शागिर्दनि खे ख़ुदि मोकलूं थियनि थियूं त उस्ताद या शागिर्द जेके आहिनि उहे बि पंहिंजे ॻोठ, पंहिंजनि माॻनि ॾांहुं, पंहिंजनि मिटनि माइटनि ॾांहुं घुमणु वेंदा आहिनि। त डिसंबर जूं खोड़ सारियूं ख़ासियतूं बि आहिनि। ऐं उनखे जेको असां चऊं था जेके तारीख़ी माण्हू जा असांखां रूह वारा माण्हू विछड़ी विया आहिनि त उन्हनि खे यादि करण जो बि हीउ महीनो हूंदो आहे। ऐं नए साल लाइ नेक तमनाऊं तव्हां जूं बि हूंदियूं आहिनि। असां दुआ घुरंदा आहियूं त जेको ईंदड़ साल आहे उहो असांजे लाइ ख़ुशियूं खणी अचे, अव्हां जे लाइ ख़ुशियूं खणी अचे, असां सभिनी लाइ हिकिड़ो बहितरु साल साबित थिए। त इन साल ते बि कचहरी ज़रूरु थींदी, पर चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं ड्राइविंग जेका सीट हूंदी आहे उते कॾहिं कॾहिं ॿिए खे विहणो पवंदो आहे त सफ़र ते पुॼणो पवंदो आहे। त सुबुह मेहरान जेको आहे उहो अव्हां सां ॻंढियल हूंदो आहे हफ़्ते जा 4 ॾींहं सूमर खां जुमे ताईं। त अॼु जेका सुबुह मेहरान जी मेज़बान आहे ताहिरा जो, अॼु उहा मोकल ते आहे, इन करे महिमाननि सां वीचारण लाइ, महिमाननि सां कचहरी करण लाइ अॼोकी हीअ जेका सीट आहे उनखे असां संभालियो आहे। सो अव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं, महिमाननि सां बि कचहरी थींदी। अॼु एॾा ज़बरदस्त महिमान आहिनि ऐं हिन सुबुह जे थधिड़े थधिड़े पहर में, ऐं हुननि जी जेका कला आहे, हुननि जो जेको हुनुरु आहे, हुननि जी जेका ॾाहप आहे, उहा जेके ॻाल्हि हूंदी उहा अव्हांखे वणंदड़ हूंदी। ऐं फ़ोन नंबर बि स्क्रीन ते हले थो, केतिरनि ई सालनि खां अव्हांखे यादि हूंदो। अव्हां इन ते फ़ोन कॉल करे पंहिंजी ॻाल्हि महिमाननि सां ॻाल्हि ॿोल वीचार बि करे सघो था। त महिमाननि ॾे हलूं था, उन्हनि सां कचहरी बि कयूं था, उन्हनि जो अव्हां सां तारीफ़ कराईंदो हलां। त असांजे सिंधी समाज में गेड़ू वेसु हुजे, मौसीक़ी हुजे, का बि कला हुजे, हुनुरु कहिड़ो बि हुजे, ॾाहप कहिड़ी बि हुजे, के अहिड़ा पासा हूंदा आहिनि जिते घटि नौजवान ईंदा आहिनि। पर हीउ नौजवान ॾाढो पंहिंजो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ हिन ठाहियो आहे, तालीम खे गॾु खणी हले थो। ऐं हिन बहितरीनु हिकिड़ी कला खे जेको असांजी हिन शोबिज़ जे लाइ, असांजे हिन फ़न जे लाइ ॾाढो बहितरु हूंदो आहे। दिली तौरु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त नौजवान जेके आहिनि इन पासे अचनि था। त सूफ़ी सतार जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे, उन हिकिड़ो पंहिंजो रंग, पंहिंजो अंदाज़ जोड़ियो आहे, उहो असांखे वणंदड़ आहे। त सूफ़ी सतार जी महिमान आहे। सूफ़ी साईं भली करे ख़ुशि आहियो, चङा भला आहियो। इहा डिसंबर जी थधिड़ी थधिड़ी सुबुह ऐं तव्हां आया हो, काफ़ी अरसे खां कोशिशि हुई तव्हां सां का कचहरी थिए, गुफ़्तगू थिए हिन हवाले सां। त तव्हां हिन पासे कीअं आहियो ऐं इन रंग खे कंहिंखे ॾिसी कीअं वधियो ऐं पंहिंजो हिकिड़ो तव्हां अंदाज़ ठाहियो आहे त इन ते अॼु कचहरी थींदी। अॼोकी सुबुह लाइ अव्हां छा चवंदो? सर, जीअं त तव्हां खां पुछो त हिन फील्ड में तव्हां कीअं आहियो, दरअसल तव्हांजे अंदर में हिकिड़ो माण्हू वेठल हूंदो आहे जंहिंखे ख़बर हूंदी आहे त मां छा में बेस्ट आहियां। जीअं त असांजे ॿारनि खे बचपन खां ई ख़बर हूंदी आहे, या इवन पेरेंट्स खे बि ख़बर हूंदी आहे त असांजे ॿार जो हिन तरफ़ जेको आहे सो लाड़ो आहे ऐं उहो हिन तरफ़ वञणु चाहे थो, हिन फील्ड में, हिन शोबे में, कंहिं बि आर्ट जे शोबे में। हिन पासे ज़रूरु ईंदासीं। अॼोकी सुबुह जो पुछो, पोइ वरी हिन पासे अचूं था। अॼोकी सुबुह, सियारे जी सुबुह कीअं लॻंदी आहे? सियारे जी सुबुह निंड वारी हूंदी आहे, देरि सां अखि खुलंदी आहे, दिलि चवंदी आहे त सुता पिया हुजूं ऐं देरि ताईं सुता पिया हुजूं। छो त हिकु त राति वणंदड़ हूंदी आहे सियारे जी, लेट ताईं जाॻंदा आहियूं ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहियूं कि सुबुह सवेर उथी वरी जेॾी महिल पंहिंजो
केॾांहुं वञण जे लाइ तयारी जे लाइ हूंदी आहे त ॾाढी सुस्ती थींदी आहे, दिलि चवंदी आहे त अञा निंड कजे। सो तमामु प्यारी सुबुह ऐं दिलि चवंदी आहे त सुबुह सवेर उथी करे जेको आहे सो ॿाहिरि वञिजे ऐं उन शइ खे मौसम खे इंजॉय कजे। बट सियारे जे करे असां एॾा सुस्त थी वेंदा आहियूं जो चवंदा आहियूं त बसि कंबल में पिया हुजो ऐं कंबल में ई चाहे उते ई मिले उते ई मिले, पर इहा सुस्त माण्हू जी निशानी हूंदी आहे। असां सां गॾु ॿिया बि हिकिड़ा बहितरीनु महिमान आहिनि ऐं हीअ दुनिया जेका आहे उहे असां चवंदा आहियूं त भली दुनिया किथे बि हुजे पर उहा हिकिड़ी ॻोठ बणिजी वई आहे। असां अॻु अख़बार हथ में खणंदा हुआसीं त अख़बार पढ़ूं था, अख़बार अॼु बि आहे, टीवी बि ॾिसूं था, पर टीवी ॿी बि असांजे हथ में हूंदी आहे, उहा टीवी आहे मोबाइल। मोबाइल ते असां ज़ाहिरी आहे त शुरू में मोबाइल आई त हिकिड़ो राब्तो जुड़ियो टेलीफोन वारो, टेलीफोन खां पोइ न थिए त मोबाइल में केतिरियूं एप्लीकेशन्स अहिड़ियूं ठही वियूं आहिनि जा गूगल ते ठही वियूं आहिनि। इंटरनेट जे वसीले असांखे केतिरियूं एप्लीकेशन्स मिलनि थियूं जंहिंमें असां खोड़ सारा कम करे सघूं था। असां उते वञी को कॉलम पढ़ी सघूं था, अख़बार पढ़ी सघूं था ऐं विकीपीडिया जीअं आहे जा अहिड़ी असांजी सिंधीअ में बि खोड़ सारियूं अहिड़ी पीडिया तयारु थी वियूं आहिनि जंहिंजो असांखे ख़ुदि असांजे नौजवान खे, असांजे वॾनि खे, असांखे मीडिया जे माण्हुनि खे उनजी हिकिड़ी सहूलियत बि इन करे बि हूंदी आहे त कंहिं माण्हूअ जी असांखे ॻोल्हा करणी आहे, कंहिंखे पढ़णो आहे त मोबाइल असांजे हथ में हूंदी आहे, एप्लीकेशन असांजे हथ में हूंदी आहे, असां उते फ़ौरन ऑन करे ऑफिस में हुजूं, गाॾी में हुजूं या पंहिंजे घर में हुजूं उते असां ॾिसी वठंदा आहियूं। त जोगी असद राजपर असां सां गॾु आहे, उनखां पुछंदासीं त उन्हनि इहो पंहिंजो जेको इंटरनेट वसीले जेको माण्हुनि ताईं पंहिंजो हिकिड़ो रंग पुॼायो आहे, उन्हनि खे हिकिड़ी सुहिणी चवंदा आहियूं त सिख्या जे हवाले सां, पढ़ण जे हवाले सां जेका शइ तरतीब ॾिनी आहे त उन ते बि हाल अहिवाल कंदासीं। तव्हां ॿुधंदो त उहा कहिड़ी शइ आहे, हुन कहिड़ी कोशिशि कई ऐं छो कोशिशि वरिती, त उन महिमान खे बि असां भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? असां साईं ख़ुशि आहियो? चङा भला, तबियतूं ॿार? तव्हां अॼु सियारे जी पूरी तयारी असां आया आहियूं, माना कोट स्वेटर पाए, तो सुबुह महिराण में खे भली कार ऐं अॼोकी सुबुह ऐं तव्हांजी वणंदड़ सुबुह सियारे जी ऊन्हारे जी कहिड़ी मौसम तव्हांजी पसंदि आहे? मूंखे साईं सियारो वणे थो पर सीउ लॻण करे नथो वणे। सीउ लॻण जे करे, ऐं इहा हक़ीक़त आहे त हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त असांखे सियारो ॾाढो वणंदो आहे ऐं ऊन्हारो, पर आउं ख़ुदि इन जो आहियां त असां जेके कमु कंदड़ माण्हू हूंदा आहिनि पोइ हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी तबियत आहे। हिकिड़ा माण्हू देरि सां उथंदा आहिनि ऐं पंहिंजे पोइ सुबुह उहे कम लेट सां कंदा आहिनि, पर जेके सवेर उथण वारा ऐं उन्हनि खे पोइ सीउ तंग त ज़रूरु कंदो आहे, पर उन लाइ पोइ पर जस आहे उनखे, हारीअ खे, मज़दूर खे ऐं जेके सुबुह जो उथी पंहिंजो रोज़गार कंदा उन्हनि सभिनी खे सलाम आहे त उन लाइ जहिड़ो ऊन्हारो हूंदो आहे तहिड़ो सियारो हूंदो आहे। उन्हनि खे ॾिसी करे यकीन ॼाणो त असां सभिनी खे हौसलो मिलंदो आहे त भली हारी केॾो बि थधो पाणी हुजे, ज़मीन खुलियल आसमान, पेर में चपल बि न आहे, बूट बि न आहे, पर उहो पाणी जे अंदरि हूंदो आहे ऐं उनजो जेको कमु आहे उहो वाक़ई उनखे ॾिसी करे असां सभिनी खे ईअं लॻंदो आहे त पोइ जेके असां शहर में रहूं था, ऑफिसनि में आहियूं, उहे सभु असां उहे चवंदा आहियूं त सीउ आहे लेट थी वियासीं न, त पर उन्हनि खे ॾिसो जेके मज़दूर आहिनि सुबुह जो उथी मज़दूरी कंदा, हारी खे ॾिसो, पुरियत खे ॾिसो, उन मां असांखे उत्साह मिलंदो आहे। इन जे करे पोइ असां बि इन कम में हलंदा आहियूं त पोइ ऊन्हारो छा सियारो छा उनखे इन में दरगुज़र करे वठंदा आहियूं। पर जेका हीअ मौसम आहे इहा सुठी आहे खाधनि पीतनि जे हवाले सां, तमामु घटि थी अचे, 2 महीना 3 महीना 2 महीना 3 महीना त इहो बि हुजे। ऐं ख़ासि करे वरी हितां जा माण्हू घुमण वेंदा आहिनि, नादरन एरिया बर्फ़ ॾिसण वेंदा आहिनि, पर ख़ुदि हिते सीउ खे पाण चवंदा आहियूं सीउ ॾाढो आहे हिते, उहे उते घुमण वेंदा आहिनि। तव्हांजो बि ईअं थियो कयो? मां साईं सोलो राइडिंग कंदो आहियां, बाइक राइडिंग जो मूंखे शौक़ु आहे। वाह वाह। ऐं अञा शुरूआत आहे, थोरा माग मकान ऐं जेके कल्चरल हेरिटेज साइट्स आहिनि उन्हनि जे बारे में मां असुल में लिखंदो आहियां, फ़ोटोग्राफी बि कंदो आहियां। जी हा। ऐं थोरो घुमण जो शौक़ु आहे। फोटोग्राफी करण लाइ बि मौसम असर अंदाज़ उन ते बि थिए। बिल्कुलु साईं। थोरे जो असांजो पंहिंजो कमु इहो आहे त हीअ मौसम हूंदी आहे सॼो ॾींहुं तव्हां फ़ोटो कढो या रिकॉर्डिंग कयो। गर्मीअ जी मौसम हूंदी आहे त उस तव्हां ॿाहिरि न वञी सघंदा आहियो, इन जो बि केतिरो असरु थिए थो उन मौसमुनि खे जे हवाले सां फोटोग्राफी कयो तव्हां? जी जी, मौसम जे हवाले सां। मौसम मूंखे नेचर फोटोग्राफी मां कंदो आहियां, पंहिंजे फेसबुक जे थ्रू या जेको सोशल मीडिया जे थ्रू शेयर कंदो आहियां। बसि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे। इहो बहितरु शौक़ु आहे, ॾाढो सुठो शौक़ु आहे। उन सां गॾु असद भाउ सां ॻाल्हि थी पई कल्ह
त उन ख़ुदि चयो पियो त असां वटि हींअर जेको सकाफ़ती ॾिहाड़ो गुज़रियो आहे त इन में केतिरियूं हर माण्हू वटि तस्वीरूं आहिनि मौजूदु आहिनि, उहे सभु हिकिड़े ही पेज ते आणणु चाहिनि पिया, उनजी बि तयारी कनि था। त इहा बि हिकिड़ी मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी। वाक़ई मां पाण सोचींदो आहियां हिन करे त इन ॾींहं लाइ, इन ॾींहं जी तयारीअ लाइ केतिरा फ़ोटो कढंदा आहियूं मोबाइल में, ॿार हुजनि, वॾा हुजनि, स्कूल हुजनि, कॉलेजिस हुजनि, यूनिवर्सिटीज़ हुजनि, त केतिरो फ़ोटो निकिरे थो। बिल्कुलु। असां त इहा बि अव्हां जी तयारी आहे। जी साईं, इन हवाले सां लोक सकाफ़त जे हवाले सां मां इंटरनेशनल फोटोग्राफी इवेंट पियो करायां पाकिस्तान में, सही, विकी लव्स फोकलोर जे नाले सां। लोक सकाफ़त ते फोकस आहे, मतिलबु इन जो मक़सदु हिकिड़ो आहे त पंहिंजी लोक सकाफ़त खे ऑनलाइन विकीपीडिया ते, ख़ासि तौरु विकीमीडिया कॉमन्स उन जी हिकिड़ी सिस्टर प्रोजेक्ट आहे, वेबसाइट आहे, उन ते तव्हां डॉक्यूमेंट कयो ऐं दुनिया सां वंडियो, ऐं उन ते तव्हांखे वरी इनामात बि मिली सघनि था पार्टिसिपेट कंदा त। $100 खां $500 ताईं इनामात आहिनि पार्टिसिपेंट लाइ, पर थीम सां लाॻापियल हुजनि फ़ोटूज़, वीडियोज़ बि तव्हां चाढ़े सघो था ऐं ऑडियो बि चाढ़े सघो था, अपलोड करे सघो था। हाणे उहे ऑडियो वीडियो या इमेजिस जेके या तस्वीरूं वग़ैरह आहिनि, उहे लोक सकाफ़त जे कंहिं न कंहिं सिन्फ़ खे ज़ाहिर कंदड़ हुजनि। लोक सकाफ़त में मुख़्तलिफ़ टॉपिक्स अची वञनि था, लोक म्यूज़िक आहे, लोक रिवायतूं आहिनि ऐं रीतू रस्मूं जेके आहिनि असांजो इलाइक़ाई जेके जी जी बिल्कुलु, उन्हनि शयुनि खे फोकस करिणो आहे। कल्चर डे मल्हाइण जो बि असांजो मक़सदु इहो ई आहे त असां पंहिंजे जेको असांजो रिच कल्चर आहे उहो असां दुनिया सां शेयर कयूं, वंडियूं, त हेतिरो असांजो शानदार कल्चर हुयो, उनखे असां मल्हायूं था। ऐं हीउ जेको फ़ोटोग्राफी जो इवेंट आहे, इन थ्रू बि मतिलबु असां पंहिंजे कल्चर खे दुनिया ताईं पहुचाए सघूं था। ऐं ख़ुदि विकीपीडिया ते जॾहिं तस्वीरूं ईंदियूं त उहे असां जेके आर्टिकल वग़ैरह सकाफ़त जे हिसाब सां लिखूं था त उन्हनि में उहे तस्वीरूं इस्तेमालु थींदियूं। इहा मुंहिंजे लाइ तव्हां हिकिड़ी इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई, पर असां जेके हिन शोबिज़ जे दुनिया में कमु कंदड़ आहियूं, जॾहिं असां पंहिंजे सीनियर्स खे, असांजा जेके तमामु सीनियर रहिया आहिनि, जेके रागी रहिया आहिनि, ढोल फ़क़ीर चऊं, उस्ताद मोहम्मद जुमन चऊं, उस्ताद मंज़ूर अली ख़ान चऊं, बिल्कुलु, उन्हनि जो को बि ॾियारो अचे थो त उनजी का बि तस्वीर असांखे उन हिसाब सां कोन थी मिले। पोइ हिकिड़ी तस्वीर मिलंदी, ॿ मिलंदी, उन ते असांखे सॼो प्रोग्राम सजी न हुए त सॼो उनजो तस्वीरी जाइज़ो उहो असां उन ते। पर हीउ वक़्तु एॾो सुठो आहे, हिते बि कॾहिं कॾहिं ॻोल्हा कबी आहे त उहे तस्वीर उन हिसाब जी कोन मिलंदी। असांजा जेतिरा आर्टिस्ट हूंदा आहिनि उहे अंदर में बि ॾाढा ख़ुदिगर्ज़ हूंदा आहिनि, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी तस्वीरूं जेके बि पंहिंजे कम जूं हूंदियूं आहिनि, उन अंदाज़ जूं हूंदियूं आहिनि, उहे तमामु घटि रखियल हूंदा आहिनि। इन पासे उन्हनि जो लाड़ो घटि हूंदो आहे। पर मां चाहींदो आहियां, तव्हां हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, जीअं सूफ़ी सतार आहे, सूफ़ी सतार जो अंदाज़ एॾो ख़ूबसूरत अंदाज़ आहे, इनखे उन ते आणणु घुरिजे। बिल्कुलु, उनखे नौजवान पढ़े, नौजवान ॾिसे, उन मां वधंदो, उन मां सिखंदो, उनजो वीडियो, उन जूं तस्वीरूं अचणु घुरिजनि। पर छा में अचणु खपनि, बहितरु रिज़ल्ट में अचणु खपनि, उहो मवादु उते हुजणु खपे। इन ते अव्हां छा चवंदो? साईं बिल्कुलु, मुंहिंजो चवणु त मां पंहिंजे तौर ते ॾाढी कोशिशि कई आहे सिंध जे सकाफ़त जे हवाले सां, कल्चर जे हिसाब सां, न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान जो असांजो जेको कल्चर आहे, ॿोली आहे, तारीख़ आहे, शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जे बारे में मज़मून अंग्रेज़ी, उर्दू, सिंधी विकीपीडिया ते मां लिखिया आहिनि। ज़ातियुनि जे बारे में मुंहिंजी थोरी घणी रिसर्च थियल आहे, उन्हनि जे बारे में मुंहिंजा आर्टिकल लिखियल आहिनि विकीपीडिया ते। ऐं ख़ासि तौर ते सिंध जूं जेके ड्रामा आहिनि, अदाकार आहिनि, या जॾहिं सिंधी सॉलीवुड हुई, सिंधी फिल्मूं ठहंदियूं हुयूं, सिंधी फिल्मुनि जी तारीख़ या उन्हनि जे बारे में मज़मून, उन्हनि जा अदाकार या अदाकाराउनि जा बायोग्राफी मज़मून, उहे लिखिया आहिनि। कुझु ॿियनि दोस्तनि बि लिखिया आहिनि विकीपीडिया ते। ऐं अनफॉर्चुनेटली हाणे जॾहिं असां कंहिं माण्हू जे बारे में नेट ते, इंटरनेट ते पढ़ूं था त उन गॾो गॾु हिकिड़ी तस्वीर बि उनजी अची वञे त हिकिड़ो माण्हूअ खे हिकिड़ो सुठो हिकिड़ो व्यू पेश कंदी, सुञाणप जुड़ी सघे थी उनजी। बिल्कुलु, पर विकीपीडिया ते इहो आहे त उते फ्री लाइसेंस त उहे तस्वीरूं हुजनि थियूं, बाक़ी किथां सोशल मीडिया तां या किथां शेयर करे उहा उते नथी रखी सघिजे। इन लाइ असांखे तस्वीरूं घुर्बल हूंदियूं आहिनि विकीपीडिया ते, त जेको व्यूअर्स आहे, पढ़ंदड़ आहे, उनखे मवाद सां गॾु हिकिड़ो माना इमेज में थोरो हिकिड़ो आइडिया बि मिले उनजो। त उन लाइ तस्वीरूं असांजूं घटि आहिनि, असांजे सिंधी माण्हुनि जूं शख़्सियतुनि जे हवाले सां हुजनि या माग मकान जे हिसाब सां। उन लाइ मां पंहिंजे तौर ते जेतिरी कोशिशि कई आहे,
ॿियो असांजो दोस्त आहे अज़ीज़ किंगराणी साहिबु, उनजो बि काफ़ी कंट्रीब्यूशन आहे, कुझु ॿिया दोस्त आहिनि। सो हाणे इहा कोशिशि कयूं था त उहे शयूं अचनि ऐं माण्हू अपलोड कनि, ॿिया बि उन्हनि खे उन्हनि लाइ अहिड़ो इवेंट कयूं पिया त उहो उन्हनि खे बि ॿुधायूं, सेखारियूं इन जी अहमियत, ऐं इन्हनि ते लिखिजे आर्टिकल वग़ैरह। असां साईं सतार नई टहीअ ते बि बिल्कुलु नई टहीअ खे नई टहीअ ते अचूं था, ॻाल्हि कयूं था, हिकिड़ी नई टहीअ लाइ ॻाल्हि ज़रूरु कंदा, भई नंढड़ी साई वठूं था, जी जी पोइ वापसि अचूं था। नाज़रीन, सुबुह महिराण में हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वापसि ईंदासीं त नई टही ऐं सूफ़ी सतार सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। अञा हिकिड़ो ॿियो महिमान ईंदो ज़रूरु, उन सां बि कचहरी थींदी, हिन डिसंबर जे हवाले सां, हिन फ़न जे हवाले सां कचहरी ज़रूरु थींदी। पर तव्हांखे अव्हांजे पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम सुबुह महिराण ऐं सुबुह महिराण जो जेको अव्हां सां साथ जुड़ियल आहे केतिरनि ई सालनि खां, हीअ वादी महिराण जो सुबुह आहे। सुबुह महिराण में ॻोठ जा माण्हू, वाहण बस्तीअ जा माण्हू, शहर जा माण्हू, दुनिया जा माण्हू सुबुह महिराण खे ॾिसंदा। ऐं सुबुह महिराण रुॻो न महिराण टीवी स्क्रीन ते अव्हां ॾिसी सघो था, पर महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल आहे, अव्हां उते बि ॾिसी सघो था। उनखे सब्सक्राइब करो, उन ते बेल आइकन जेको अचे थो उनखे उनखे बि क्लिक करे छॾियो, शेयर कयो, उन ते अव्हां लिखो सुबुह महिराण लाइ। ऐं सुबुह महिराण ईंदड़ साल में अञा जेको नओं साल ईंदो, असां जूं ख़ुशियूं नेक तमन्नाऊं आहिनि त रंग जेके हूंदा महिराण टीवी जे स्क्रीन ते उहे अञा मुख़्तलिफ़ हूंदा। सुबुह महिराण जो हिकिड़ो नओं अंदाज़ हूंदो, नओं रुख हूंदो, उनखे बि अव्हां ॾिसी सघंदव त सुबुह महिराण जो केतिरनि सालनि खां सफ़रु आहे। इन ते बि हिन साल में ज़रूरु अव्हां सां वंड कबी, ॻाल्हि कबी त सुबुह महिराण जी शुरूआति अव्हां सभिनी ॾिठी, केतिरा मेज़बान, केतिरा महिमान ऐं केतिरनि महिमाननि जो अचणु, केतिरा महिमान हितां खां वञी दुनिया में केतिरा ई कम कया आहिनि, त इन ते बि ॻाल्हि ॿोल ज़रूरु थींदी। अव्हां जेके सिंध जा ॾाढा माण्हू आहियो, पढ़िया लिखिया माण्हू आहियो, उस्ताद आहिनि, ख़ासि करे इल्म जे हवाले सां, अदब जे हवाले सां, सुबुह महिराण में केतिरी कचहरी थी आहे, केतिरी ॻाल्हि थी आहे, इहा वंड ज़रूरु थींदी। ऐं अॼोका जेके ॿ महिमान हाणे मौजूदु आहिनि, इहे ॿ वाक़ई कराइता ऐं एॾा क़ाबिल माण्हू आहिनि त छो त सोशल मीडिया जो दौरु असां खणी चऊं था, दौर मुख़्तलिफ़ दौर ईंदा आहिनि। कॾहिं असां तस्वीर ॾिसंदासीं ब्लैक एंड वाइट, उन तस्वीर खे हाणे रंगनि में असां ॾिसी सघूं था, त इहो ॾिसो त इहो ज़रूरु हिकिड़ो दौरु अचे थो। उन दौर लाइ अव्हां ज़हनी तौरु तयारु हुजो, अव्हां अॻु भरा थियो, हाणे पाण खे अॻिते वधाइण जी कोशिशि बि कयो। ऐं दुनिया में तोड़े जेको हारी आहे, मज़दूर आहे, हारी आहे, उहो बि टेक्नोलॉजी सां ॻंढियल आहे। उनखे ख़बर आहे त मशीन ते कमु कीअं थींदो, मूंखे कीअं लेवल करणु खपंदी ज़मीन जी। मज़दूर जेको ख़ुदि आहे उहो बि टेक्नोलॉजी जे हवाले सां कमु करे थो, जेको वाढो आहे, कारीगर आहे, उहो बि ख़ुदि हाणे मशीनगिरीअ जे हवाले सां उहो पाण खे अञा अॻियां अॻिते खणी आयो आहे, नई डिज़ाइन जिदत सां कमु। त अव्हां सभु इन पासे बि लाड़ो कयो, छो त हीअ दुनिया जेका आहे, इहा दुनिया पूरी दुनिया अव्हांखे ॾिसे थी, अव्हांजे कम खे ॾिसे थी, अव्हांजे कम ते नज़र हूंदी आहे। इहा ख़ुशियाइनि ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू सोचींदो आहे त मां जेको कमु कयां पियो इहो दुनिया जे साम्हूं अचे, दुनिया हिनखे ॾिसे, मां हेतिरी महिनत कयां थो। तोड़े जो असां वटि नंढा नंढा टिकटॉक ॿार ठाहे थो, वॾो ठाहे थो, भेनरूं ठाहींदियूं, असांजा भाइर ठाहींदा, उहो हर माण्हू जे हथ में मोबाइल में असां ताईं पहुचे थो, असां हुनखे ॾिसूं था। अव्हां सुठी ॻाल्हि कंदा आहियो, असांखे ॾाढी सुठी लॻंदी आहे। अव्हां कराइती ॻाल्हि कंदा आहियो, असांखे उहा ॻाल्हि वणंदी आहे। इहो सुठो कमु आहे। गॾो गॾु पंहिंजे इल्म खे, पंहिंजे हुनर खे बि, उनखे बि रखो, वालदेन जी, उस्तादनि जी फर्मा बरदारी रखो, पाण खे हिकिड़ो सुठो शहरी, सुठो ॻोठाणो साबित कयो। ॻोठनि जी पाण जेका तव्हां ॻोठ में रहंदड़ माण्हू आहियो, उन्हनि ॻोठनि जी बि अव्हां तस्वीरूं कढो, उन ॻोठनि जूं घटियूं ॾेखारियो, उन ॻोठ में अव्हां सुठो कमु कयो पिया, उहो अव्हां नेट ते रखो, इंटरनेट ते रखो, उनखे अव्हां उजागर कयो। केरु सुठो पढ़ाए पियो, केरु उन ॻोठ मां सुठो शागिर्द निकितो आहे, पढ़ाई करे पियो, कहिड़ो उस्ताद सुठो आहे, ख़ुदि अव्हां उनखे बि आणियो त दुनिया ॾिसे उनखे अव्हां शाबाश ईअं न जे अंदाज़ में बि ॾेई सघो था। इहो न आहे त साल ते काई शाबाश मिले, हीउ जेको इंटरनेट जो वक़्तु आहे न, इहा अव्हांजी शाबाश आहे जेका दुनिया ॾिसे पई ऐं अव्हांखे वाह वाह कंदी आहे।
उनखे ॾिसंदव त निशान साइन हणंदा आहिनि ज़बरदस्त जो साईं ईअं आहे न बिल्कुलु साईं हूअं माण्हू हिकिड़ो सोचींदो आहे वेठो त मूंखे शाबाश कोन मिली मूंखे कंहिं लाइक न कयो मूंखे पसंदि न कयो हिकिड़ा त उहे आहिनि जेके लाइक इन जे चकर में सॼो ॾींहुं उदास थी वेंदा आहिनि त मूंखे लाइक न मिलिया इन में न हुजणु खपे पर इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां सुठो कमु था कयो उहा दुनिया ॾिसे थी असद जी कीअं ख़बर पई आहे त असद सुबुह मेराण में आयो आहे असद ज़ाहिर कमु कयो आहे न बिल्कुलु त हर माण्हू जे असद कीअं चओ था हिनखे कीअं वधाइण साईं एप्रिशिएट करणु घुरिजे असुल में असां साराह नथा कयूं असांजे रीतुनि रस्मुनि में इहा शइ घटि थी वई आहे यूरोप में ख़ासि तौर ते अमेरिका में उते नंढड़ी नंढड़ी शइ खे माण्हू नंढड़ी इफर्ट खे बि एप्रिशिएट कंदा आहिनि जेका सुठी हूंदी आहे कराइती हूंदी आहे ॿिए जे कम जी हूंदी आहे मुआशिरे जे कम जी हूंदी आहे एप्रिशिएट कंदा आहिनि पर हिते असां वटि अहिड़ी रीत रिवायत अॻु हुई या न हुई उन लाइ मां कुझु नथो अॻु हुई असांजा माण्हू हिक ॿिए सां महिमान नवाज़ी जे तौरु हिक ॿिए सां जुड़ियल हूंदा आहिनि पर ख़ुदि जेका असां वटि नई शइ ईंदी आहे असां नई शइ कंदा आहियूं उहो वॾो वक़्तु वठे थी उहो टाइम वठे थी तव्हां को कमु कंदव न त हाली उनखे चवंदा अब इहो सुठो न अथई इन सां छा मिलंदो इन करण जो छा फ़ाइदो इन मां तोखे कहिड़ा पैसा मिलनि पिया इते जॾहिं असां बीह रहंदासीं न पोइ उन में असांखे ॾुखियाई थींदी आहे पर असां जॾहिं चवंदासीं बाबा ॾाढो ज़बरदस्त कमु पियो करे ॾाढो सुठो आहे ईंदड़ वक़्तु तुंहिंजे लाइ बहितरु थींदो पोइ असां अॻिते वधंदासीं ईअं थींदो असां हिमत करे मतिलबु हिमत न हारे हिमत उन कम खे कंटिन्यू करे जी हा फेल्यूअर नाकामी अचे थी मायूसी बि मिले थी ख़ुदि मां पाण एक्सपीरियंस कई आहे पर मां उन कम खे अञा ताईं जारी कयूं अचां पियो असां मायूसी थी मायूसी बिल्कुलु थी मायूसी मां कीअं निकिरी वियासीं निकिरी आहे मायूसी छा वॾा वॾा पहाड़ जहिड़ा जेको आहे मतिलबु ज़िंदगी में ईंदड़ अहिड़ा वाक़िया उन्हनि मां गुज़री चुका आहियूं हूंदो ई आहे माण्हू जी जी त मुस्तक़िल मिज़ाजी सां ऐं हौसले सां जॾहिं माण्हू हलंदो आहे त पोइ उहो ई मंज़िल माणींदो आहे पोइ केवल जो असां कीअं हर माण्हू मिसाल ॾींदो आहे न त केवल चढ़ंदी आहे मिटीअ ते वारीअ ते पई चढ़ंदी आहे किरंदी आहे पई चढ़ंदी आहे किरंदी आहे आख़िर उहो वेंदी उन ई पंहिंजे सफ़र ॾांहुं आहे त केवल ईअं पोइ बि उन में वज़न खे कछिजे त तव्हां ॾाढो सुठी हर कम में ॾुखियाई ईंदी आहे ज़रूरु उनखे सुलझाईंदे सुलझाईंदे बहितर कंदे कंदे बि ज़िंदगी गुज़री वेंदी आहे इहो असांजो पंहिंजो मुशाहिदो बि आहे त हिन फ़नी सफ़र में ज़ाहिरी आहे असां बि उस्तादनि जी खां सिखियासीं अॻिते माण्हू वधे थो हिन सफ़र में सिखे थो माण्हू पूरी ज़िंदगी सिखे थो हाणे ॾिसो त हिकिड़ो दौर हुयो मूं जीअं चयो त ब्लैक एंड वाइट तस्वीरूं हूंदियूं मेले में वेंदा हुआसीं तस्वीर कढाईंदा हुआसीं उहा तस्वीर कीअं निकिरंदी उहो हिकिड़े थाल में पाणी में पई हूंदी पिया ॾिसंदा हुआसीं हाणे तस्वीर तव्हां पाण कढो तस्वीर छा हाणे सेल्फी कढो सेल्फी कढण लाइ तस्वीर कढण लाइ वरी स्टिक आई उन लाइ तव्हां वेही कढो था उन सां ख़ुदि ॾिसो नुक़सान बि केतिरा थिया उन सेल्फी जे चकर में माण्हुनि जूं जानियूं वयूं टिकटॉक जे चकर में माण्हुनि जूं जानियूं वयूं क्रेज़ बि केॾो थिए थो माण्हूअ बि न पर जेको कमु कंदड़ माण्हू आहे ॾाहो माण्हू आहे इहा त तव्हां ॾिसो त जंहिं तस्वीर ठाही टीवी ते नज़र आई उन बि त कमाल कयो जंहिं कैमरा ठाही उन बि त कमाल कयो उनखे इहा ख़बर थोरी त ईंदड़ वक़्तु एतिरो जदीद थींदो पर उन्हनि त कमु कयो सो बि सदर तव्हां सां जेका शुरूअ में ॻाल्हि थी त तव्हांजो वधंदड़ कमु तव्हांजी इहा कोशिशि कीअं इन पासे आहे त हिकिड़ो नौजवान जेको स्कूल वञे पियो पढ़े पियो वरी ख़ुदि इहा जेका तव्हांजी कला आहे इहा असांजे सिंध में अमुन वारी कला मोहबत वारी कला सूफ़ी ख़्यालु उन में ऐं तव्हां पाण खे सूफ़ी बि सॾायो था त इनखे अॻिते आणण में उस्तादनि जो वालदेन जो पंहिंजो ज़ाती शौक़ु हुयो सर पंहिंजो ज़ाती शौक़ु पंहिंजो ज़ाती फर्स्ट ऑफ ऑल इहो हूंदो आहे त तव्हां पाण छा था करणु चाहियो ज़बरदस्त सो एजुकेशन सां गॾोगॾु इन फील्ड में जॾहिं मां कमु करणु शुरू कयो हूअं स्कूल जे प्रोग्रामनि खां स्टार्ट कयोसीं स्कूलनि में कंदा रहियासीं उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता जेको आहे सो शौक़ु वधंदो वियो पोइ जॾहिं प्रोफेशनल लाइफ में आयासीं त ज़ाहिर सी ॻाल्हि असांजी सोसाइटी में इहे इशूज़ आहिनि त जीअं पाड़े वारा जेकॾहिं पेरेंट्स तव्हांखे सपोर्ट करे थो त पाड़े वारनि खे एतिराज़ु आहे त फैमिली मेंबर्स खे एतिराज़ु आहे कंहिं न कंहिं हिकिड़े फ़र्द खे घर मां एतिराज़ु आहे या तव्हांजे मिट माइटनि में कंहिंखे एतिराज़ु आहे त ईअं इलाही रहियो न इवन सभिनि खां पहिरीं त बाबा मूंखे चयो त भला ठीकु आहे स्कूल जी हद ताईं बहितरु रहियो हाणे तव्हां वॾा थी विया आहियो हाणे तव्हांखे पढ़ी लिखी करे का पंहिंजे जॉब ॻोल्हणु घुरिजे या पंहिंजो फ्यूचर जे बारे में कैरियर जे बारे में सोचणु घुरिजे पर जॾहिं मूं नेट ते सर्च कयो त
रक़्स जेकॾहिं मुख़्तलिफ़ डिफरेंट टाइप्स ऑफ डांस तव्हां जॾहिं सिखंदव ऐं उन फील्ड खे वरी जेके बिहाइंड ऑफ स्क्रीन जेको सेखारींदा आहिनि उन्हनि खे कोरियोग्राफर चयो। कोरियोग्राफर। सो ही पाण में हिकु शोबो आहे, ही पाण हिकिड़ो जेको आहे सो कैरियर इन में पाण जो माण्हू हिकिड़ो ठाहे सघे थो। त मूं सोचियो त एजुकेशन सां गॾोगॾु छो न उहो कमु कजे जेको पंहिंजे रूह वारो कमु हुजे। डिफ़िकल्ट आहे, डेफिनेटली डिफ़िकल्ट हुयो, छो जो बाबा कॾहिं बि किथे बि इन ॻाल्हि ते राज़ी न हुयो त मुंहिंजो छोकिरो डांस करे। ऐं सो वरी आउं क्लासिकल कथक जॾहिं मूं सिखणु शुरू कयो, ऐं कंदो ई क्लासिकल कथक हुयुसि, त हाणे उन में छा आहे जो क्लासिकल कथक में असांखे मोस्ट इम्पोर्टेंट हिकिड़ो इंस्ट्रूमेंटल हूंदो जेको असांखे यूज़ करिणो पवंदो आहे, उहो हूंदो आहे बेल्स, घुंघरू, तव्हां जेके पेर में ॿधंदा आहियो। त पोइ उहा शइ करण खां बाद में जेका बाबा खे ख़ानदान मां ॿुधणी पई या पंहिंजे भाइरनि खां ॿुधणी पई ऐं इवन पंहिंजे मिट माइटनि खां जेको त अड़े बाबा तुंहिंजो छोकिरो घुंघरू ॿधी नचंदो आहे, वालदा खे ॿुधणी पई त अच्छा तुंहिंजो पुटु घुंघरू ॿधी नचंदो आहे न, जेको टॉन्टली तव्हां ॻाल्हाईंदा आहियो। त मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त मुंहिंजे पेरेंट्स मूंखे भले चयो मना कयो त बाबा माण्हू असांखे चवनि था, बट बाबा खे अख़्तियार हुयो, मां हुनजो औलाद हुयुमि, पुटु हुयुसि, त मूंखे जेकॾहिं न करणु ॾे हा एतिरो इन जो अव्हां जे अंदर में ॾुख भरियल आहे जेको सुबुह महिराण में तव्हां शेयर करणु चाहियो पिया। तव्हां जूं अखियूं ख़ुदि भरिजी आहियूं। इहो ई त असुलु कमु आहे। बिल्कुलु सर, इहो ई त असुलु कमु आहे, इहो ई त अव्हांखे ठाहींदो आहे। बिल्कुलु सर। ऐं जेको दरगुज़र कंदो आहे, जंहिं कम में अव्हां वेंदा आहियो, उन ते ॻाल्हि थिए पई, सम्झो तव्हां कमु कयो पिया। बिल्कुलु सर, बिल्कुलु। तव्हांखे कोई रोके पियो, तव्हांखे कोई टोके पियो, सम्झो तव्हां कमु कयो पिया। जॾहिं इन पीरियड मां तव्हां अॻियां वञो था त तव्हां हिकिड़ा सुठा कलाकार, सुठा रागी, सुठा अदाकार पैदा थींदव। सर मां त इहो चवंदुसि त जेकॾहिं तव्हां कंहिं बि हिकिड़े शोबे में वञो था त उन जे लाइ पंहिंजे पाण खे रेडी रखो। मूंखे मुश्किलातूं अचणियूं आहिनि। ॾिसो, जेकॾहिं तव्हांजे दिलि में, जेकॾहिं मां सूफ़ी सतार रक़्स खे दिलि जे कंहिं कुंड कुड़छ में हिकिड़ी इहा शइ रखां थो त इहा माशरे जे लाइ ख़राबु शइ आहे या इहा मुंहिंजे लाइ सही न आहे या किथे न किथे इहा ख़राबु शइ आहे, त जेकॾहिं तव्हांजे कंहिं बि दिलि जे हिसे में, कंहिं कुंड पासे में इहो वहम हूंदो या इहो ख़दशो हूंदो त हीअ ख़राबु शइ आहे, त तव्हां हुन शइ खे छॾे ॾींदो। जॾहिं आउं हुनखे बुरो सम्झां ई नथो ऐं मां हुन कम जी रेस्पेक्ट कयां थो, ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे कम जी रेस्पेक्ट कंदा आहियो त उहो कमु तव्हांखे रेस्पेक्ट ॾियारींदो आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो त थोरे जो जेको कमु आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे, मां हर जाइ ते इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि, पर अॼु मूंखे सुबुह महिराण में एज़ अ मेज़बान जॾहिं वारो मिलियो आहे, मां वेठो आहियां, एतिरा ज़बरदस्त महिमान हुया त ज़ाहिर आहे उन्हनि सां कचहरी करणु बि ज़रूरी। ऐं महिमान जॾहिं असांजे अङण ईंदो आहे त उन सां कचहरी कबी आहे, उनखां हाल वाल ई वठिबो आहे, उन्हनि खां उन जा ॾुख सूर उहे ॿुधबा आहिनि। इहो असांजो उताक जो कल्चर आहे, इहो असांजे सिंध जी रीतियुनि रस्मुनि में शामिलु आहे त आयल महिमान खां पुछिबो, ॿुधबो, उनखे टाइम ॾिबो। इन जे करे त भिटाई साईं चवंदो आहे त अचो सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, किनी घणा किनी थोरा। त हर माण्हू वटि ॾुख सुख ख़ुशियूं के अव्हां वटि ख़ुशियूं खणी ईंदा आहिनि, अव्हां खे खिलाईंदा आहिनि, पर के अव्हां वटि पाण खे सुलझाइण बि ईंदा आहिनि, उनखे सुलझाईंदा कयो। के अव्हां खां रहनुमाई वठणु ईंदा आहिनि, अव्हां उन्हनि जी रहनुमाई कयो। के तव्हां दॻु उनखे सम्झ में न ईंदो आहे, तव्हां खां सलाह मशवरो वठंदा आहिनि। सलाह कंहिंखे बि ॾियो, सुठी सलाह ॾियो। चवंदा आहिनि त दुश्मन बि अचे उनखे सलाह सुठी ॾिजे, उहो इन लाइ ॾिजे उहा पंहिंजे नेकीअ में शामिलु थींदो। साईं ईअं थींदो न असद ईअं थींदो न सुफ़ी उन रंग में आयो, दुनिया ॾिसे पई। हाणे तव्हां दुनिया में तस्वीरूं वीडियोज़, ख़ुदि मुंहिंजी सूफ़ी सतार सां का मुलाक़ात कोन्हे न, पर मां तव्हांजे कला जे करे, तव्हांजे कम जे करे मां तव्हांखे तमामु पंहिंजे वेझो सम्झंदो आहियां। छो त सूफ़ी रंग, सूफ़ी ख़्याल जा माण्हू उहे ई ॿधबा आहिनि जेके दरगुज़र कंदा आहिनि। सूफ़ी रुॻो इहो कोन्हे त जेको गेड़ू पाए थो, हले थो, राग ॻाए थो, न, सूफ़ी ख़्याल जा माण्हू सरबा आहिनि। सूफ़ी मंश माण्हू सरबा आहिनि, पंहिंजे किरदार सां सूफ़ीअ साफ़ कयो, धोई वर्क वजूद जो, तंहिं पोइ थियो पसण पिरीअ जो। त भिटाई साईं बि असांखे ॿुधायो आहे। असां तव्हां ख़ुदि सूफ़ी सतार जी ॻाल्हि ॿुधी, विकीपीडिया
पोइ इंसाइक्लोपीडिया, पोइ सिंधीअ में, इंग्लिश में, जंहिंखे जेका ज़रूरत पए थी। हींअर ॿोलीअ में बि को लीको कोन्हे। बिल्कुलु साईं। उर्दूअ खे बि असां अधु सिंधी अधु उर्दू करे लिखूं था, फारसी स्टाइल करे लिखूं था। अंग्रेज़ी बि केतिरनि ई क़िस्मनि जी आहे। ख़ुदि चाइनी ॿोली उहा ॾिसो ॻाल्हाइणी पए थी। नौजवान सिंध जा चाइना हाणे पढ़णु वञनि पिया, उते वेठा आहिनि, उहा ॿोली सिखनि पिया, वधे पियो। ख़ुदि उनजो पहिरियां त तसवर बि न हुयो असां वटि सिंध में ख़ासि करे। बाक़ी दुनिया जा माण्हुनि जी त अचु वञु हुई, पोइ हाणे थी आहे। उन जाइ ते नौजवान खे कीअं पिया ॾिसो त जेका तव्हां कमु पिया कयो उनखे नौजवान ॾिसे पियो, पंहिंजी ॿोलीअ खे पढ़े पियो, तव्हां ॾे कोई मवाद मोकिले पियो, तव्हां छा था सम्झो? साईं इंटरनेट ते त लॻभॻि विकीपीडिया जेका आहे टॉप 10 वेबसाइटुनि मां अचे alexa.com आहे ऐं उन जी फ़हिरिस्त ठाहींदी आहे टॉप 10 वेबसाइटुनि में। उन में 7 नंबर ते विकीपीडिया जो ज़िक्र अचे थो। ऐं ऑनलाइन फ्री इंसाइक्लोपीडिया आहे, इंटरनेट ते मौजूदु आहे, केर बि उनखे एक्सेस करे सघे थो। ऐं जेतिरी नॉलेज आहे कंहिं सब्जेक्ट उहा उन ते पाण एडिट बि करे सघे थो। कोलेबरेटिव आहे, मतिलबु गॾियल कोशिशुनि सां हर कोई लिखी सघे थो। ऐं तुर्त इंफॉर्मेशन माना तुर्त ॼाण हा तकड़ी ॼाण उते मिली सघे थी। ऐं रिलायबल बि आहे रिसर्च पर्पज़ लाइ। उहा तव्हां यूज़ करे सघो, स्टूडेंट हुजे, प्रोफेसर हुजे, एकेडमिशियन हुजे या जनरल पब्लिक हुजे, उहो पढ़े थो उनखे ऐं उन मां फ़ाइदो माण्हू वठे थो। पोइ विकीपीडिया जेका आहे या इंग्लिश में आहे, शुरू में 2001 में थी, पोइ हाणे जेका आहे 300 ॿोलियुनि में मौजूदु आहे विकीपीडिया। 300 ॿोलियुनि में। ऐं सिंधी विकीपीडिया 2006 में शुरूआत थी उनजी ऐं हींअर ताईं उन में 15,000 जे लॻभॻि मज़मून आहिनि। 15,000 मज़मून जी, तमामु घटि आहिनि इहे। तमामु घटि आहिनि, 15 साल वॾा आहिनि। छा नौजवान इन खे कोन पियो पंहिंजी ॿोलीअ खे उहा अहमियत ॾिए या उहो मवाद न पियो अचे, तव्हां उन पासे खे कीअं? साईं अहमियत जेको क़दुरु ॼाणे थो उहो बिल्कुलु अहमियत ॾिए थो, ज़रूरु कंदो। बिल्कुलु। बाक़ी जंहिंखे इन शइ जी ख़बर न आहे उन लाइ जागरता लाइ मां जॾहिं तव्हां पुछो त मायूसी मिली त मां 2015 खां शुरू कयो आहे सिंधी विकीपीडिया ते पंहिंजो सफ़र। 2011 खां इंग्लिश विकीपीडिया ते सफ़र शुरू कयो आहे। पोइ अंग्रेज़ी में बि लिखिया आहिनि, मां उर्दू ते बि कंट्रीब्यूट कयो आहे। 2015 खां मां कमु कयो आहे सिंधी विकीपीडिया ते घणो फोकस करे। ऐं पोइ मां उन जो एडमिन बि रहियो आहियां 2015 खां वठी। त उन जा टेक्निकल पॉइंट ऑफ व्यू सां उन जी बहितरी आणण लाइ मां कोशिशि कई आहे। कंटेंट जे हिसाब सां पॉलिसियूं गाइडलाइंस लोकलाइज़ करण में मवाद बि विधो आहे। सो इहो हाणे रिसेंटली कोविड आयो, इन जे बारे में जेका मज़मून हुया या ॼाण हुई उहा मां लोकलाइज़ कई आहे सिंधी में, सिंधी विकीपीडिया ते ऐं ख़ुदि फेसबुक ते शेयर बि कई आहे सोशल मीडिया जे थ्रू। हाणे सोशल डिस्टेंसिंग हुयो ऐं सोशल डिस्टेंसिंग जो कंहिं बि डिक्शनरी में हाणे नओं मुहावरो आयो, नई टर्मिनोलॉजी आहे न। त इन जे बारे में किथे को अचे कोन पियो त भाई इनखे सिंधीअ में असां छा छॾियूं सोशल डिस्टेंसिंग खे। मां उनखे उनजो मां मुतबादिल ॾिनो, लफ़्ज़ मां ठाहियो, क्रिएट कयो globi.org। इहा हिकिड़ी ऑनलाइन डिक्शनरी आहे। विक्शनरी ख़ुदि सिंधी विकीपीडिया जो हिकिड़ो हिसो आहे, उन ते मां उहो लफ़्ज़ ॾिनो। पोइ बाद में सिंधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया बि उनखे यूज़ कयो। सोशल डिस्टेंसिंग लाइ मां चयो समाजी विछोटी, सही। ॿियो अल्टरनेट ॾिनो समाजी विथी, सही। अहिड़ी तरह सां कुझु मां जी क्लिक आहे, अहिड़ा मां लफ़्ज़ ॾिना आहिनि। सो नौजवान पढ़नि था हिन शइ खे ऐं उन्हनि खे मां त चाहियां थो त जेके ॿिया बि दोस्त उन में अचनि कंट्रीब्यूट कनि, बिल्कुलु पढ़नि था, फ़ाइदो वठनि, फ़ाइदो मिले थो इंसान माण्हू खे। जी ॼाण वठंदो, ॼाण तरह तव्हांखे मिलंदी। जॾहिं तव्हां अख़बार पढ़ंदव, किताब पढ़ंदव, पोइ अची विकीपीडिया ते या असां वटि घणो हले थो जीअं फेसबुक, का बि ॻाल्हि तव्हां ॾिसी छॾी, कंहिं लिखी छॾी, उन में उहा छंड छाण बि न आहे, उन में उहा छंड छाण न आहे, उन में का कमी बि थी सघे थी। मां तव्हांजी ॻाल्हि थोरी कढंदुमि। सोशल मीडिया या ॿियूं जेके अहिड़ी साइट ते जेका इंफॉर्मेशन अचे थी
उहा उनजो वरी हिकिड़ो अलॻि क्राइटेरिया या जी। मयार आहे। जी, जी। पर विकिपीडिया हिकिड़ी इंसाइक्लोपीडिया आहे, ठीकु आहे, जी। त उन फैक्ट्स फिगर्स अचनि था विथ रेफरेंस ऐं रिलायबिलिटी बि आहे। विकिपीडिया ते सख़्तु पॉलिसी आहे ऐं तमामु घणा एडिटर्स आहिनि सीनियर ऐं उन्हनि खे पॉलिसीज़ जी बि ख़बर आहे। उहे रिव्यू कंदा आहिनि, कंटेंट खे अपडेट कंदा आहिनि ऐं हेठि बॉटम में तव्हांखे रेफरेंसिस बि मिलंदा, लाइव रेफरेंसिस। माना तव्हां का कंटेंट पढ़ो था, का इंफॉर्मेशन पढ़ो था, उनजो जुमिलो जिते ख़तमु थो थिए उते रेफरेंस मिलियल आहे, हेठि ईंदो बॉटम में त तव्हांखे रेफरेंस मिलंदा, उन ते क्लिक करे उनखे वेरीफाई करे सघो था। मतिलबु बेसिक सोर्स ऑफ इंफॉर्मेशन आहे विकिपीडिया, जी। पर टोटली रिलाय न आहे करिणो विकिपीडिया ते। जी। तव्हां हिकिड़े उनखे क्रिटिकल पॉइंट ऑफ व्यू सां ॿियनि रिसोर्स सां भेटियो। जेका तव्हांखे इंफॉर्मेशन विकिपीडिया तां मिले थी, तव्हां पंहिंजे टेक्स्ट बुक्स मां या ॿिया जेके न्यूज़ ग्रुप आहिनि, मीडिया आहे, ॿिया जेके रिसोर्सिस आहिनि, उतां बि उन शइ खे भेट कयो, कंपेयर कयो, साइंटिफिक जेके मैगज़ीन आहिनि उन्हनि सां कंपेयर कयो, जेका शइ तव्हांखे नॉलेज मिले पोइ उनखे तव्हां पंहिंजो उनखे पॉइंट ऑफ व्यू वठो। अॻिते वधाए। असां त कचहरी पाण कयूं था, सूफ़ी सतार सां ॻाल्हि ॿोल थींदी ऐं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे ज़रूरु अव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हूंदा ऐं शागिर्दनि खे अॼु मोकल बि आहे, ज़रूरु शागिर्द बि अव्हांखे ॿुधंदा हूंदा त उहे दिलचस्पी रखनि था। ऐं ख़ुदि ख़बर जो टाइम थी वियो आहे त हिन साल जेको सकाफ़ती इवेंट में जेको उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, इन ते बि ज़रूरु पाण ॻाल्हायूं। सभिनी खे भलीकार प्रोग्राम सुबुह महिराण में। सुबुह महिराण जो साथ तव्हांजो ऐं असांजो 10 खां 12 ताईं हूंदो आहे। राति जो बि हीउ प्रोग्राम ॿीहर अव्हां ॾिसी सघंदा आहियो। उन सां गॾोगॾु यूट्यूब ते महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल आहे, उनखे अव्हां सब्सक्राइब कयो, उन ते अव्हां बेल आइकन खे वॼाए छॾींदव ऐं उनखां अलावा शेयर बि तव्हां कंदव त हीउ जेको प्रोग्राम अॼोको या ॿिया केतिरा ई जेके महिराण टीवी जी स्क्रीन ते अव्हां प्रोग्राम ॾिसो था, करंट अफेयर जा हुजनि, जेके आहिनि असांजा बाक़ी ड्रामा आहिनि, जीअं मुख़्तलिफ़ सॉन्ग्स आहिनि, उन्हनि जे सॉन्ग सां अलावा हाणे जेका असांजी कोशिशि रही आहे ख़ुशियूं, महिराण टीवी ख़ुशियूं अव्हांखे हमेशह ॾिनियूं आहिनि सैरनि जे रूप में ऐं सुठा प्रोग्रामनि जे रूप में। त जेके असांजियूं भेनरूं आहिनि, भाइर आहिनि, दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुड़िछे में वेठा आहिनि, त सिंधी सैरो जेको आहे ऐं सिंधी लाॾा जेके आहिनि, इहे महिराण टीवी उन्हनि खे जॾहिं बि तरतीब आंदो उन रंग में तमामु घणो पसंदि कयो ऐं मूं फ़क़ीर लाइ ख़ुदि इहो एहसासु आहे। मां पाण लाइ इहो एज़ाज़ु इन लाइ सम्झंदो आहियां त असां ॻोठनि में इहे शयूं ॾिठियूंसीं, उनखे मूं महसूसु कयो त असांजो सहिरो केतिरो ख़ुशगवार माहौल असांखे जोड़े ॾिए थो, असांजे ज़हन खे केतिरो जेको सुकून ॾेई सघे थो। घर में असांजूं जेके वॾिड़ियूं आहिनि, असांजूं ॾाॾियूं आहिनि, नानियूं आहिनि, ॾाॾा आहिनि, मामा आहिनि, चाचा आहिनि, तोड़े जो असांजो जेको कुटुंब पाण सां जुड़ियल हूंदो आहे, शादियुनि मुरादियुनि में, छठी हुजे, जेके बि इवेंट हुजनि उन में, त असां हिक ॿिए खां सवाइ अधूरा अधूरा हूंदा आहियूं। हिक ॿिए खां सवाइ असांखे उहा ख़ुशी न आहे लॻंदी। त उन जाइ ते सहिरा जेके आहिनि उनखे घर घर पसंदि कयो वियो ऐं मूंखे इहा ख़ुशी हुई तव्हां पंहिंजी रीतुनि रस्मुनि खे, पंहिंजे कल्चर खे उनखे एतिरो पसंदि कयो था, उन सां मुहबत कयो था, इहा ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। उते हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿी बि सुठी लॻी, जेको मुंहिंजो इहो तजुर्बो रहियो। मूं हिकु डायरेक्टर तौरु उन में कमु कयो, मूं उनखे उन में रंग भरिया, जेके कमु आर्टिस्टनि कयो, पर जस उन्हनि आर्टिस्टनि खे बि आहे जिन उन में एॾो मिली जुली करे उहो सहकारी कमु कयो। सच ॼाणो त उन मां कुझु त ही जान छॾे पंहिंजे असली जहान ॾांहुं, मालिक हक़ीक़ी ॾांहुं विया न हलिया। त जॾहिं उहे महिराण टीवी जी स्क्रीन ते सहिरा हलंदा आहिनि, उन्हनि जी ख़ुशी, उन्हनि जो झूमणु, उन्हनि जो अंदाज़ हो त मुंहिंजे रूह खे छुई विझंदो आहे। इन जे करे त असां किथे न किथे हली पंहिंजनि रंगनि में पंहिंजनि माण्हुनि खे सहेड़े छॾींदा आहियूं। त उहे यादगार लम्हा, उहे यादूं अव्हां सां जुड़ियल हुजनि। उहे तॾहिं थींदियूं जॾहिं अव्हां हिक ॿिए सां मुहबत कंदव, हिक ॿिए खे गॾु कंदव, हिक ॿिए खे वठी गॾु विहारींदव, तॾहिं इहे रंग, उहे साथ, उहे अव्हांजा हमेशह लाइ जुड़िया रहंदा। त नए साल लाइ बि महिराण टीवी जे पूरे सथ तरफ़ां कोशिशि हुई ऐं मूं फ़क़ीर तरफ़ां उन्हनि सहिरनि में वरी रंग भरिया आहिनि। सो उन्हनि जी तयारी ज़रूरु आहे।
अॼु सुभाणे ॿिए ॾींहुं जिन जिन जूं ख़ुशियूं आहिनि उन्हनि जे ख़ुशियुनि में इहे सहरा ज़रूरु ॿुधण में ईंदा। अवां सभिनी खे अवां सभु उन्हनि खे पसंदि कंदव। नवां रंग हूंदा, नवां कलर उन में भरियल आहिनि ऐं नओं अंदाज़ ऐं बहितरीनु जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि उन में पंहिंजो कमु कयो आहे। उन अवां वांगुरु जीअं शादी मुरादी महिमान ईंदा आहिनि ओड़ा रंग भरिया आहिनि। सो इहे रंग ऐं साथ अव्हांजो ऐं असांजो हमेशह ऐं महिराण टीवी जो साथ ऐं महिराण टीवी जूं कोशिशूं शाह सचल सामी ख़ुदि सहरा इहो असांजे सिंधी समाज लाइ, सिंधी माण्हूअ लाइ, पढ़े लिखे लाइ इहे असां लाइ मेन ॻाल्हियूं आहिनि त असां पंहिंजी धरतीअ खे, पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजनि ॾाहनि खे सुञाणींदासीं तॾहिं अॻियां वधंदासीं। असां ॿिए खे ॾिसी ॿी तस्वीर खणी, ॿियो वीडियो खणी उन ते असां केतिरो बि ॻाल्हाईंदासीं पर उहो ॿियो हूंदो। पंहिंजी शइ, पंहिंजो घर जो भाती, पंहिंजो कलाकार उनखे सपोर्ट कयो। अव्हांजे घर में को अदाकार आहे, सुठो अदाकार आहे उनखे हिमथायो, सुठो लेखक आहे उनखे हिमथायो, सुठो शाइर आहे उनखे, सुठो अदाकार थियणु चाहे थो उनखे हौसलो ॾियो। तोड़े जो अव्हां सॼो ॾींहुं टिकटॉक ते पंहिंजो वक़्तु ॾियो था, फेसबुक ते वक़्तु ॾियो था, इल्म खे एतिरो टाइम नथा ॾियो, किताब पढ़ण खे एतिरो टाइम नथा ॾियो, इन पासे टाइम ॾियो। वक़्तु थोरो हूंदो आहे, वक़्तु गुज़री वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे, पोइ तव्हां पाण खे केॾो बि सुलझाइणु चाहींदो सुलझाए न सघंदा आहियो। इल्म खे टाइम ॾिजे, हुनर खे टाइम ॾिजे, बाक़ी जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि इन्हनि खे थोरी देरि लाइ महसूसु कजे। पंहिंजे ॿारनि खे जेको आहे एतिरो मोबाइल बि न ॾींदा कयो, उन्हनि खे इल्म तरफ़ फ़िलहालु उन्हनि खे इल्म जो ई सबक़ु ॾियो, उहो ई दर्स ॾियो। अॻियां हली करे हू पाण ई पंहिंजा रस्ता ठाहींदा। ॿार ख़्याल ई चवंदा आहिनि त वक़्तु सिर अची ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। ॿारु मोबाइल भली हलाए वञे, उन में रुधल हुजे, पर इहो उनजो वक़्तु वञे पियो। हीउ वक़्तु एॾो तेज़ वक़्तु आहे त रोज़ु नयूं शयूं थियूं अचनि। असद साईं ईअं आहे, असद ठरी मीरवा सां असद जो तालुक़ु आहे। सिंध जूं असांजूं ॿहिराड़ियूं आहिनि, ख़ुदि असां सभिनी जो ॿहिराड़ी सां तालुक़ु आहे। असद असां ॿहिराड़ी खां निकिरी पोइ कराची शहर या दुनिया जा ॿिया मुल्क, उहा कहिड़ी असां कोशिशि वरितीसीं जो दुनिया ते उहो कमु नज़र बि अचे थो, दुनिया वारनि खे नज़र अचे थो। ॻोठ जा माण्हू उन इल्म में अॻु भरा आहिनि, इन कमनि में अॻु भरा आहिनि, उहे कीअं अॻु भरा थियनि उन्हनि खे अव्हां कहिड़ी तजवीज़ ॾींदव? साईं, ॻोठ जे माहौल जे हिसाब सां त हर हिकु ॻोठनि ताईं बि मोबाइल अची विया आहिनि ऐं लैपटॉप अची विया आहिनि, इंटरनेट आहे, त ॻोठ जा माण्हू बि हिन में अॻु भरा आहिनि, कोशिशि कनि था। पोइ टिकटॉक जी तव्हां ॻाल्हि कई त टिकटॉक ठाहिनि था, जंहिंजी जेका विंदुर आहे उहो उन हिसाब सां कमु करे थो। ऐं इल्मु अदब जा बि माण्हू रहनि था जेके इल्मु अदब खे इन्हनि खे एप्रिशिएट कनि था, पसंदि कनि था ऐं उन जे बारे में ॻोल्हनि था गूगल ते। पर हाणे ॾिसो त गूगल ते सिंधी बि अची वई आहे असांजो, गूगल तर्जुमे बि सिंध में अची वई आहे पंहिंजी सिंधी। ऐं शायदि घणनि माण्हुनि खे ख़बर न हुजे त विकीपीडिया ते बि सिंधी अची वई आहे, सिंधी विकीपीडिया आहे जेको मां सवेर मां ज़िक्र कयो। ऐं विकीपीडिया ते असां गूगल ते असां का शइ सर्च कयूं था, इंग्लिश में ई असां सर्च कयूं था, पर कोशिशि असांखे करणु घुरिजे त असां सिंधीअ में बि सर्च कयूं, सिंधीअ में लिखी करे। सिंधीअ में तव्हां लिखी सर्च कंदव, थी सघे तव्हांखे रिज़ल्ट अचे, सिंधी विकीपीडिया जो रिज़ल्ट अचे, इंसाइक्लोपीडिया सिंधियाना तां को रिज़ल्ट अचे, कंहिं शख़्सियत जे बारे में, कंहिं लोक सकाफ़ती जेको आहे म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट आहे, या माग मकान जे बारे में, या पंहिंजे सब्जेक्ट जे बारे में जेका शइ तव्हां का ॻोल्हियो, कोशिशि करे सिंधीअ में बि ॻोल्हियो। इंग्लिश में त अवेलेबल आहे, उते घणा कुझु रिसोर्सिस आहिनि, बाक़ी सिंधी में बि ॻोल्हे। ऐं हिकिड़ी क्विस्ट ऑफ नॉलेज हूंदी आहे, त उन लाइ माण्हू हिकिड़ी कोशिशि कंदो आहे त यार हीअ शइ मां एक्सप्लोर कयां, हीअ त पंहिंजी सिंधी में बि थोरो हिकिड़ो त सर्च कयो नॉलेज खे। ऐं जे अगरि तव्हांखे नथी मिले त विकीपीडिया ते हिकिड़ो इहो आहे त विकीपीडिया ते तव्हां ख़ुदि कंट्रीब्यूट करे सघो था। तव्हांखे कंहिं म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट जे बारे में ख़बर आहे, सिंधी फोक म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट आहे, उन जे बारे में बोणीडो आहे, बोणीडो ते मुंहिंजे ख़्याल में त सिंधी विकीपीडिया ते मौजूदु आहे मज़मून, पर हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां, फ़र्ज़ु कयो बोणीडे ते तव्हांखे उहो मज़मून नथो मिले, तव्हां उन ते अचो, सिंधी विकीपीडिया ते अचो, तव्हां बोणीडे ते लिखो, जेतिरी तव्हांखे नॉलेज आहे, भले ग़लति बि अचे थी, को लफ़्ज़ माना ग़लति नॉलेज आहे त उहो को बि इशू न आहे, तव्हां उनखे लिखी छॾियो, जहिड़ो तहिड़ो लिखी छॾियो। मां या ॿिया जेके सीनियर एडिटर्स आहिनि जेके पॉलिसी गाइडलाइंस ॼाणनि था, उहे वरी उहे उनखे सवारे बहितर कंदा।
जा उन में रेफरेंस न आहे, तव्हांखे जो रेफरेंस अवेलेबल आहे हिकिड़ो सुको रेफरेंस, सुको हवालो थींदो जेको ऑफलाइन बुक वग़ैरह हूंदा आहिनि हार्ड कॉपी में, तव्हां उन बुक जो रेफरेंस ॾियो। बाक़ी ऑनलाइन रेफरेंस मिले थो कंहिं कावश जी अख़बार तां, कावश मैगज़ीन तां, या मुख़्तलिफ़ अख़बार थी दान तां या इंसाइक्लोपीडिया सिंधियाना तां, तव्हां उहो रेफरेंस खणी उते विझो। नथो अचे त जहिड़ो तहिड़ो 2 सिटुनि जो 1 सिट जो मज़मून लिखो, जहिड़ो तव्हांजो हाल आहे उहो पेश कयो। हा, उनखे वरी असां ॿिया जेके सीनियर एडिटर उते कमु कनि था या उन पॉलिसी ॼाण उहे हिनखे बहितर कंदा। त चवण जो मतिलबु त हिकिड़ी नॉलेज शेयरिंग प्लेटफॉर्म कोलैबोरेटिवली गॾियल कमु आहे, विकीपीडिया ते गॾियल कमु आहे। तव्हां पाण मां फ़ाइदो वठो, मुख़्तलिफ़ सब्जेक्ट ते नॉलेज वठो ऐं जेका तव्हांखे नॉलेज आहे उहा तव्हां ॿियनि सां वंडियो, दुनिया सां शेयर कयो पंहिंजी ॿोलीअ में। जी बिल्कुलु, बेशक। साईं बिल्कुलु सुठो पियो लॻे ऐं कोशिशि आहे त अञा बि अॻिते कमु कजे, हिनखे जारी रखिजे। ऐं हीउ सॼो कमु आहे ऑनलाइन मोबाइल ते वेही करे सघो था, लैपटॉप ते वेही करे सघो था, ऐं हिकिड़ो बाउंडेड न आहियो त तव्हां विकीपीडिया ते 24 कलाक पिया कमु कयो। तव्हां अचो सिंधी विकीपीडिया ते कमु कयो। संडे हर आचर आहे, महीने में 4 आचर आहिनि, 4 आचरनि में हर हिकु आचर ते तव्हां 24 कलाक मां जस्ट अधु कलाक कढो, सिर्फ़ु अधु कलाक। हा हाणे आहे थर्सडे जी जी, ऐं जे अंग्रेज़ी में ॻाल्हाइबो त नौजवान इहो सभु इन मोबाइल जे इन टिकटॉक जे इन चकर में पंहिंजी ॿोलीअ खे घणो विसारे बि चुका आहिनि। बिल्कुलु सही। पर जेसि ताईं ॿोलीअ खे लिखबो न, तव्हां भले ॻाल्हायो केतिरो लिखंदव त तव्हांखे ग्रामर सम्झ में ईंदो पंहिंजो। बेशक सही। लफ़्ज़ जो लिखण सां ॾाढो अव्हांखे फ़ाइदो थींदो आहे। स्कूल में जॾहिं स्लेट ते सूरत तख़्ती लिखाई वेंदी त उनजो फ़ाइदो हूंदो। ख़ुदि उस्ताद जेको चार्ट ते बि बोर्ड ते चाक सां लिखंदो हुयो त उहे लफ़्ज़, उहे अखर, उहे असांजे ज़हन में अॼु ताईं चिठियल आहे। बिल्कुलु ज़हनी ओसर थी थिए, ज़हनी ओसर थी। हींअर बि मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं असां मैट्रिक में पढ़ंदा हुआसीं त उहे जेके सबक़ हुया उन्हनि जो समरी जेका आहे उहा हींअर ताईं असांखे यादि आहे। असां उनखे रिपीटेडली लिखियो, हिकिड़ो त असां ॾिसूं पिया नज़रुनि सां, ॿियो वरी नज़र मां गुज़ारियो उनखे जॾहिं पने ते लाहियूं पिया त उहो माना डबल हिकिड़ी असांजी मेमोराइज़ पई थिए, मेमोरी में स्टोर पई थिए। हींअर 20-22 साल थी विया आहिनि मैट्रिक कए, उहे शयूं हींअर बि असांखे यादि आहिनि। पाण रोज़ केतिरे सालनि खां सुबुह में हले थो त मुंहिंजो हिकिड़ो इहो कमु हूंदो आहे त अॼु असद मूं वटि महिमान थी आयो, सूफ़ी सतार महिमान थी आयो, जेका तस्वीर आहे उनजे सिंधीअ में मां लिखी छॾे ॾींदो आहियां उनखे। इहा मूं पंहिंजे आधार रुगो, बाक़ी त टीवी ते स्क्रीन ते भले असांजी तस्वीर वीडियो असांजो अचे पियो, नालो असांजो अचे पियो, पर ख़ुदि जेको असांजो कमु आहे त पंहिंजी ॿोली खे लिखजे, ॿियो ॾिसे, ॿियो नौजवान ओड़ो लिखंदो, कोशिशि कंदो। कॾहिं कॾहिं अखर उनखे दुरुस्त न ईंदो आहे त हिनखे छा लिखजे, खे वॾी ॾिजे, नंढी खे ॾिजे, कीअं लिखबो, उहो उनजे ज़हन मां निकिरी चुको आहे। त इन करे जेतिरो असांखे पंहिंजी ॿोलीअ खे लिखंदासीं उन सां बहितर थींदो। बिल्कुलु स्किल डेवलपमेंट थी थिए हुनरी, ऐं उनखे तव्हां कैश बि कराए सघो था। फ्रीलांसिंग जो दौरु आहे, तव्हां काशे मज़मून लिखो, कंहिं ब्लॉग लिखो त विकीपीडिया ते हिकिड़ो तव्हांखे आहे स्किल डेवलपमेंट थिए थी। उन लाइ हिकिड़ो प्रोग्राम बि रखियो आहे हैदराबाद में जनवरी में, 2024 जनवरी में। ज़बरदस्त। विकीपीडिया छा आहे, विकीपीडिया ते कमु कीअं कजे, अकाउंट कीअं ठाहिजे, ऐं जेको लोक सकाफ़त जो विकी लव फोकलोर 2024 जो फोटोग्राफी इवेंट कराया पियो, मां हुनजो नेशनल ऑर्गेनाइज़र आहियां। सही। ऐं 2023 में बि करायो, हाणे 2024 में करायो पियो। इन हवाले सां सॼो हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। हाणे असांखे ॿ वेन्यू असांजे ज़हन में आहिनि, हिकिड़ो लैंग्वेज अथॉरिटी ऐं ॿियो ज़रूरु उहो जॾहिं तरतीब ईंदो त उहा ॻाल्हि ज़रूरु वंड विछ कंदासीं। असां साईं तव्हांजी महिरबानी, जी साईं, अवां कुर्ब जा क़दम भरे आयो ऐं ॾाढी सुहिणी ॼाण तव्हां ॾिनी। ऐं ख़ुदि ॼाण जो जेको जहान आहे उहो माण्हू जेतिरी ॾिए थो ओतिरी वरी पिराए बि थो। अवां ॿियनि खे पंहिंजी ॼाण ॾींदव त अव्हां वटि वरी अञा ॿी ॼाण ईंदी, तव्हां ॿियनि खां सिखंदव। इहो सिखण जो जेको सिलसिलो आहे इहो ॾाढो बहितरीनु सिलसिलो आहे। असां हिन मां सिखियासीं वाक़ई में त वॾनि सां विहंदव, सीनियर्स सां विहंदव, सिखंदव, दरगुज़र तव्हां में पोइ ईंदो। पंहिंजे आधार ख़ाली मोबाइल सां तव्हां गॾु हूंदव, उनजे अंदरि में तव्हांजे में दरगुज़र न ईंदो ऐं उहा ज़िंदगी ॾाढी स्पीड वारी आहे। तव्हां सॼो ॾींहुं
रुगो इहो ॾिसंदो त कंहिं केतिरा कमेंट्स ॾिना आहिनि, कंहिं केतिरा लाइक ॾिना आहिनि, इहो फास्ट कमु आहे। इन सां गॾु तव्हां पंहिंजो पाण खे बहितर नथा करे सघो। बहितर तव्हां तॾहिं कंदो सुठो किताबु पढ़ंदो, सुठी गुफ़्तगू में वेहंदो, सुठनि उस्तादनि खां सिखंदो त बहितर समाज में कमु कंदो। रुगो कमु ई न हूंदो आहे, समाज खे अव्हां छा था ॾियो, पंहिंजनि माण्हुनि खे छा था ॾियो, इहो बि ख़ुदि तव्हांजी ज़िमेवारी आहे जेका तव्हांखे निभाइणी पवंदी। असां साईं दफ़ो ॿीहर अव्हांजी महिरबानी, लख सोरा तव्हां आयो, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी में, मज़ो आयो। मोहबतूं अव्हांजो। सो नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ असां सां हिकिड़ा ॿिया ज़बरदस्त हिदायतकार, अदाकार, उन्हनि जो बि पंहिंजे समाज में ॾाढो बहितर कमु आहे, पंहिंजे ॿोलीअ लाइ कमु आहे, ऐं ख़ुदि असांजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके सुर आहिनि उन्हनि ते हुन जेके ड्रामा उहे तरतीब ॾिना, उहे स्टेज नाटक पेश कया आहिनि, उन्हनि में हिदायतकारी कई आहे, अदाकारी कई आहे, उन ते ॻाल्हि ॿोल थींदी। सो नंढड़ी अव्हांखे अव्हांजे प्रोग्राम सुबुह महिराण में अव्हांजो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर अॼोकी हीअ जेका रिहाणा आहे सुबुह महिराण में, इहा सिर्फ़ु इन लाइ रखीसीं त जेके सिंध जा माण्हू आहिनि, दुनिया जा माण्हू आहिनि, उहे असांजी जेका सोशल मीडिया आहे, सोशल जेके कम आहिनि, ख़ुदि उहे सोशल इहे कम हूंदा आहिनि त तव्हां वटि जेको कमु आहे उहो उनखे ॾियो, उनखां वठो। सोशल कमु इहो हूंदो आहे। सोशल असां तॾहिं थींदा आहियूं ॿिए जी मदद कंदा आहियूं। ख़ुदि इहे जेका सोशल मीडिया आहे, इन जे हवाले सां असां कमनि खे पाण वधाईंदा बि आहियूं, छो त अहिड़ो मवादु ॾेई छॾींदा आहियूं, अहिड़ी ॻाल्हि ॾेई छॾींदा आहियूं, अहिड़ी सुठी ॻाल्हि लिखी छॾींदा आहियूं, अहिड़ो सुठो मवादु रखंदा आहियूं। ख़ुदि अव्हांजो जेको कमु हूंदो आहे, अव्हां जेको लिखंदा आहियो, उहो असांजे लाइ बहितरु हूंदो आहे। असां ख़ुदि पढ़ी मूंखे ख़ुशी थींदी आहे। ऐं सुठी ॻाल्हि बि रखंदा आहियो, सुठी तस्वीर, सुठे ॿार जी तस्वीर, पंहिंजे स्कूल जी तस्वीर, पंहिंजे ॻोठ जी तस्वीर रखंदा आहियो। सच पुछो त मूंखे सुठो लॻंदो आहे। ऐं इन जे करे ई केतिरा ई महिमान सुबुह महिराण में जेके ॾात वारा आहिनि, सुठी ॾात रखंदड़ आहिनि, उहे इन आधार ते हिन सुबुह महिराण में महिमान बणिया। त इहो हिकिड़ो सुठो राब्तो बि आहे, ज़बरदस्त राब्तो बि आहे। इनखे उन राब्ते सां जोड़ियो, उनखे अञा वधीक बहितर कयो। राब्तो जुड़ंदो ईअं ई आहे त जीअं हिकिड़ा महिमान ईंदा आहिनि, ॿिया वेंदा आहिनि, त वरी अङण ते सुबुह महिराण जे अङण ते हिकिड़ो ॿियो अहिड़ो महिमान, सच पुछो त मुंहिंजो त भाइरुनि वांगुरु भाउ आहे ऐं दोस्त बि आहे। ऐं गॾोगॾु असांजी हीअ शोबिज़ जी जेका दुनिया आहे, मुंहिंजो भली जेको उस्तादु हुजे उहो उन्हनि सां प्यारु कंदड़ आहे। त मूंखे ख़ुशी इन लाइ बि थींदी आहे त हुन ख़ुदि ॾाढो बहितरीनु कमु कयो आहे, पंहिंजे आधार कमु जेको कयो आहे, हिकिड़ी सुठी सोच खणी अॻिते वधियो आहे। ख़ुदि पाण आर्टिस्ट थी हिदायतकारी तरफ़ अचणु, ॾिसो ॿ पासा हूंदा आहिनि, हिदायतकारी कयो या अदाकारी कयो, ॿई ॾुखिया कम आहिनि। सच पुछो ॿई ॾुखिया कम आहिनि। लिखणु अञा ॾुखियो कमु आहे, उहो अञा हिकिड़ो अलॻि कमु आहे, पर उन सॼे खे टीम खे खणी हलणु, नवां माण्हू आणणु, उन्हनि खे बहितरु करणु, उन्हनि खे बहितरु दॻु ॾियणु, इहा बि हिकिड़ो सुठे माण्हूअ जी निशानी हूंदी आहे। इहो बि को दॻु ॾियण वारो जेको हूंदो आहे न, उहो वॾी दिलि वारो हूंदो आहे। ऐं असां वटि माण्हू खे ॾिसो त घर में बि कोई न हिमथाईंदो आहे, पाड़े में बि न हिमथाईंदो आहे, पाड़े वारे जो ख़्यालु न कंदो आहे, पर ख़ुदि जॾहिं हिते हिन दुनिया में कमु थींदो आहे त हिते को मिट माइट दोस्त न हूंदो आहे, सभु ॿाहिरियां हूंदा आहिनि, पर उहे हिकिड़ी लड़ीअ में जॾहिं गॾिजी वेंदा आहिनि त पोइ सुठो लॻंदो आहे। उहा टीम वर्क जुड़ंदो आहे, टीम ठही पवंदी आहे, उहे पंहिंजनि जीअं लॻंदा आहिनि। सो अहिड़ो ई ज़बरदस्त महिमान अदा रफ़ीक ईसाणी असां वटि मौजूदु आहे। अदा थधी थधी सुबुह में अव्हांखे सलाम। साईं मुंहिंजा वालेकुम ख़ुशि आहियो, चङा भला आहियो? ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। हूअं त सुबुह महिराण में एज़ ए हिदायतकार मुंहिंजी वेहक थींदी आहे, सभिनी महिमाननि सां कचहरी बि थींदी आहे, पोइ स्क्रीन ते या महिराण टीवी ते नज़र ईंदा आहियूं। पर अॼु ख़ुदि अव्हांजो असांजो भाॻु, पर भाॻु कीअं चऊं त अॼु ताहिरा जेको आहे उहो मोकल ते आहे, हिन जे करे जेको असां हीअ कल्ह खां तयारी कईसीं त सुभाणे कहिड़ा महिमान, रोज़ इहा तयारी कंदा आहियूं, सुभाणे कहिड़ा महिमान हूंदा, ॿिए ॾींहुं कहिड़ा महिमान हूंदा, उनजे हवाले सां जेके महिमान अचनि त उन्हनि सां कचहरी ज़रूरु थींदी। सो डिसंबर जी पंहिंजी कचहरी आहे ऐं तव्हां तमामु खोड़ स्टेज नाटक कया आहिनि ऐं अञा बि उनखे बहितरु कयो पिया। ख़ुदि पंहिंजे लाइ को टाइम कढो था, रुॻो हिन जुस्तजू में हूंदा आहिनि।
सची ॻाल्हि इहा आहे त कुझु महीना त अहिड़ा गुज़रिया आहिनि जो मूं घर खे घटि खां घटि टाइम ॾिनो आहे, जो पहिरियों दफ़ो आहे जो घर वारा नाराज़ आहिनि त हाणे तव्हां रुॻो ड्रामो थी आयो। पर छाकाणि त जेकॾहिं आउं ड्रामो न थींदुसि, जेकॾहिं आउं रुॻो हाणे घर जा कम कारियूं कंदुसि त वरी जेको ड्रामो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो आहे ऐं वरी उन पासे थोरा कमज़ोर थी वेंदासीं। तंहिं करे हा अलाह साईं जॾहिं अलाह करीम हुन हिकिड़ा मौक़िया फ़राहम कया आहिनि ऐं आउं सम्झां थो त इहो सॼो करम इहा जेका इनायत आहे उहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे करे असांखे मिली आहे, जो उन जे नाले सां हिकिड़ो सफ़रु शुरू कयोसीं 1993 में पंहिंजे ॻोठां। त पोइ उहो सफ़रु अलहमदुल्ला ॾींहों ॾींहुं मथे आहे, अॻिते आहे ऐं तमामु घणियूं उमेदूं आहिनि त शाह साईं जा सभु सुर ऐं उन जा सभु दास्तान, उहो जेको 400 साल अॻु जेको दास्तान ॿुधायो वियो आहे करे वियो आहे, त दिलि चाहे थी त अॼु जेको नौजवान आहे उनखे का ख़बर ई कोन्हे। हाणे ॾिसो त असां मोरडे जी ज़िंदगीअ ते ड्रामो कयो त उहो पहिरियों दफ़ो शाह साईं उहो 400 साल अॻु लिखी वियो दास्तान। हाणे वरी जॾहिं सिराज मेमण साहिबु उहो गातू घर न आया, अॼु खां 60 साल पहिरीं लिखी छॾियो, पर इहो त छपियल हो त असांखे मौक़ो मिली वियो। असां कई बिस्मिल्लाह कराची खां, पोइ हैदराबाद खां, ऐं रूपले कोहली जी कहाणी बि 250 साल अॻु। थिएटर कीअं कजे, एॾो मुश्किल। पोइ इहो आहे त जॾहिं पाण खे विसारियोसीं, कमकार हिकिड़े पासे, पंहिंजा शौक़ ज़ौक़ मसरूफ़ियतूं हिकिड़े पासे, त पोइ असांखे उन मां नतीजो सुठो मिलियो। ऐं हाणे वरी मुश्किल, माना हाणे जनरल होश मोहम्मद शीदी ते अॼु ॾींहं ताईं ड्रामो कंहिं कोन कयो ऐं ॾाढो मुश्किल बि आहे। आउं बि सम्झां थो, तव्हां बि सम्झो था एज़ ए आर्टिस्ट, पर मुश्किल कम त कबा न, ज़ाहिर उहे बि माण्हू ई कंदा आहिनि समाज में। छो त अयूब गुल सां कल्ह कचहरी कंदे कंदे मूं चयो त हिकिड़ो अहिड़ो किरदारु जेको मौजूदु आहे, हींअर त असां रूपलो कोहली कोन ॾिठो न, गातू घर न आहे, असां कोन ॾिठो न मोरड़ो, पर माई जंदो अॼु मौजूदु आहे। हुन माई जंदो चयो त मुंहिंजे पुट जे कातिल खे फांसी ॾियारींदीसि, उनखे करोड़नि जी ऑफर थी, उन ते एॾा प्रेशर अॼु बि मौजूदु आहे। पर हुन चयो न, मुंहिंजे पुट जा जेके कातिल आहिनि उनखे आउं फांसी ॾियारे पोइ छॾींदीसि। मूं चयो इन ते कंदासीं। सो असांजो अलहमदुल्ला इहे सब्जेक्ट खणी निकिता आहियूं, पोइ हुन में मौला कामयाबी ॾिए थो। न कामयाबी तॾहिं मिलंदी, सूफ़ी सतार वेठो आहे त सूफ़ीअ बि ॾाढी ॻाल्हि कई त हिकिड़ो तकलीफ़ वारो सफ़रु माण्हू हिकिड़ो जॾहिं करे अॻिते वधे थो, पोइ तव्हांखे आसानी थी वञे को बि कमु करण लाइ। जॾहिं तव्हां हिकिड़ो ॾुखियो पीरियड गुज़ारे था वञो, शागिर्द स्कूल वेंदो आहे त हुनखे हाली उहा ॾुखियाई थींदी आहे त मां पहिरें दर्जे में आहियां, ॿिए में आहियां, चौथे में आहियां, मां कीअं कॉलेज ताईं पहुचंदुसि, कीअं यूनिवर्सिटी ताईं पहुचंदुसि। पोइ उहो जॾहिं सॼो सफ़रु तइ करे थो त दुनिया में उनखे वरी ॿिया मरहला ॾिसणा था पवनि, उहे भोगणा था पवनि, उहे तकलीफ़ूं भोगणियूं थियूं पवनि, उहो साथ नथो रहे, उहो वालदेन वारी जेका माण्हू खे चवंदा आहिनि त ॿांह ॿेलीअ वारी जेका सपोर्ट आहे उहा बि न बचंदी आहे माण्हू लाइ, त उनखे पोइ पाण खे किरदारु अदा करिणो पवंदो आहे। ख़ुदि तव्हां ड्रामे जी त ॻाल्हि कई, मोड़े जी जीअं ॻाल्हि कई, मोड़े जो इहो सबक़ु असां किताब में त पढ़ियोसीं ख़ुदि मुंहिंजे लाइ, ऐं इहा कहाणी मूंखे ॾाढी मुंहिंजे लाइ उत्साह हो। ख़ुदि मूंखे किताबु पढ़ियो, कराची में खोड़ सारो कमु कयो, उते रहियासीं, त हर वक़्तु इहो हूंदो त मोड़े जी क़बर किथे हूंदी, मोड़े खे कीअं ॾिसिजे, इन लाइ बि घुमणु फिरणु इहो मूं ॾिठो। पर ख़ुदि पोइ मां जॾहिं मोड़े जे ॿाहिरनि जूं ऐं मोड़े जी मज़ार ॾिठी त मूं चयो इहे किरदार इहे आहिनि, इन्हनि वटि वञणु घुरिजे। कराची जे हर माण्हू ॿियो घुमणु वञे थो, पर उनखे मोड़े जी पोइ ख़बर न हूंदी त उनजी क़बर किथे आहे। ठीकु आहे साईं, हाणे उनखे वरी ख़ुदि शाह करे छॾिजे, फ़क़ीर करे छॾिजे, उते तख़्ती लिखी पई आहे, उहे फ़ोटो मौजूदु आहिनि। त असांखे पंहिंजे हीरोज़ जी बि ॻोल्हा करणु, उन्हनि ते लिखणु, उन ते ड्रामा करणु, इन पासे बि नौजवान खे अचणु घुरिजे, कमु करणु खपे। सूफ़ी सतार पे ॻाल्हि कई, सूफ़ी सतार पहिरीं कहिड़ी किथे उहो पहिरियों ॾुख कढी, माइटनि जो, भाइरनि जो, पाड़े वारनि जा ॾुख सभु, उहा कहिड़ी पहिरीं स्टेज जिथे वञी ॾुखनि खे तव्हां ईअं फेरे में गुम कयो? सर, पंहिंजो हेडियंस गॉट टैलेंट जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो, जंहिंमें मां
स्कूल खां बाद पाण ॿाहिरि वञी प्रोफेशनली हिकिड़ी परफॉर्मेंस हुन में कई। पोइ आहिस्ता आहिस्ता का ख़बर ई कान पई ऐं इहो सिलसिलो जारी थी वियो। ऐं जीअं त तव्हां ॻाल्हि कई त इब्तिदाई सूरत में ॾुखियो हूंदो आहे ऐं अॻियां हली आसान थींदो आहे। अॻियां आसान इन सेंस चइजे त चलो तव्हां पुख़्ता थी वेंदा आहियो, मुश्किलातूं पोइ बि हूंदियूं आहिनि तव्हांखे। उन में रंग तव्हां पाण भरींदा आहियो, पर हिकिड़ो उन सफ़र में पहुचणु, बिल्कुलु उन काफ़िले ताईं पहुचणु बि हिकिड़ो वॾो ॾुखियो कमु वॾो आहे। ॾुखियो कमु आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे न? बिल्कुलु सर, उन खां पोइ इहो सिलसिलो शुरू थियो। बिल्कुलु। किथे सम्झो था हींअर पाण खे, किथे सम्झो था त केतिरी कमी आहे, केतिरो बहितर कयो आहे, केतिरो बहितर करण जी ज़रूरत आहे? सर अञा सिखां पियो ऐं पाण अकेडमी बि हलायां पियो, सेखारियां पियो, जेतिरो मूंखे इल्मु आहे उहो वधायो पिया? उहो वधायां पियो। ज़बरदस्त। पाण बि इवन जीअं ॻाल्हि कजे त अॼु जे जदीद दौर जी इंटरनेट आहे असां वटि, त दुनिया में कंहिं लेवल ताईं असां वटि कमु थी रहियो आहे। ऐं फस्ट ऑफ ऑल जेको आहे तव्हां कंहिं बि कम खे मिसाली तौर ते अॼुकल्ह असां जेकॾहिं टिकटॉक ठाहियूं ऐं उटपटांग हरकतूं करे उन ते सिर्फ़ु पंहिंजो वक़्तु ज़ियान कयूं, असां वटि हर शोबे जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे न। जीअं त ॾिसो तव्हां एक्टिंग अगरि इदारनि में वञो एक्टिंग सिखंदो त तव्हांखे हुन वटि सिलेबस हूंदो, तव्हांखे उहो एक्टिंग सेखारींदा। त हाणे डांस जो सिलेबस कीअं ठाहिजे, त उहो मां लिखां पियो, ठाहियां पियो, डिफरेंट डांस टाइप्स ते कमु कयां पियो, वेडिंग्स कोरियोग्राफी कंदो आहियां, क्लासिकल कथक। ऐं मीन मूं पंहिंजो हिकिड़ो जॉनरा जेको आहे उहो मुंहिंजो कथक क्लासिकल कथक आहे। हाणे कथक जेको वर्ड आहे उहो संस्कृत जो वर्ड आहे, जंहिंजी माना आहे कथा, मतिलबु त स्टोरी टेलर जो कहाणी ॿुधाईंदड़ हुजे। सो उन खे ऐं सूफ़ीअ खे असांजे जीअं साज़नि जी बजट अलॻि आहे, असांजो सूफ़ियाणो राग जेको आहे सो उन खे मां कोशिशि कई त जेको आहे क्लासिकल कथक खे ऐं जीअं मौलाना रूमीअ जो रक़्स आहे, मैडम आबदा परवीन जी जेका हू दीवान ख़्याल आहे जेका हुन में हू रम्ज़ में ॻाईंदी आहे, ऐं उन्हनि सभिनीनि खे मिलाए करे जेको आहे सो हिकिड़ो फ्यूजन तयारु कजे। फ्यूजन चइबो आहे जॾहिं कंहिं ॿिनि टिनि डांसन्स खे तव्हां मिलाए करे हिकिड़ो फ्यूजन अलॻि सां तयारु कयो, जंहिंखे मूं नालो ॾिनो आहे सूफ़ी कथक, जेको आउं पंहिंजे सिंधी कलामनि खे कोरियोग्राफ करे उन्हनि खे परफॉर्म कयां थो। हिकिड़ो अहिड़ो पाण सां गॾु ग्रुप हुजणु खपे, दुनिया जा माण्हू ॾिसनि था। जी सर। त हाणे ज़रूरी आहे त पंहिंजे सिंध में त कमु कयो था, दुनिया में तव्हां वेंदव, जी सर। दुनिया में ख़ुदि हिन जी वॾी मञता आहे। बिल्कुलु आहे। असां वटि मञता आहे, जी जी असां वटि मञता उहा मिले थी, उन जा पसंदि कंदड़ माण्हू आहिनि, बिल्कुलु सर आहे। ख़्याल खे सम्झंदड़ आहिनि। चवंदा भित ते हिकिड़ी लिखियल ॻाल्हि मां बि मां पिराए सघो था, बिल्कुलु सर। न पिराइणो आहे त किताब पढ़ंदो त बि तव्हां कुझु कोन पिराए सघंदो। त उन जे लाइ तव्हां हिकिड़ो पूरो ग्रुप ठाहिणु खपे। जी सर। ख़ुदि तव्हां हाणे पाण जंहिं अंदाज़ में पहुता आहियो, हाणे असां सभिनि जे साम्हूं उहो अंदाज़ अची चुको आहे। जी सर। उनखे हाणे मज़ीद अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। सर बिल्कुलु वधाइजे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे जो असां वटि जीअं त तव्हांखे मां चयुमि त बसि असां वटि जेको नौजवान नओं तबिको जेको आहे उहो चए थो त फास्ट बसि झटपट थिए। हाणे झटपट इहो तव्हांखे महसूसु थिए थो? हा सर बिल्कुलु तव्हांखे बि? मूंखे बि महसूसु थिए थो, छो जो मां सर जेसीं ताईं सिखियो आहियां त मूं तक़रीबन क्लासिकल कथक जो सिर्फ़ु 3 ताल 1 ताल सिर्फ़ु रिधम ते अचण जे लाइ त मूं 2-3 साल प्रैक्टिस कई आहे। हिते ई चवंदा आहिनि त महीने में असांखे जेको 10 सालनि जो एक्सपीरियंस आहे उहो ॾेई छॾ। सारे गामा सिखण लाइ बि चवंदा आहिनि त मिंट हुजणु खपे, हा न, मिंट खां मथे टाइम न आहे। ईअं कान्हे न, उहो ईअं सम्झो ही टिकटॉक सम्झंदा, टिकटॉक सम्झंदा। हा सर तव्हां क्लासिकल पोइ इन में तव्हांखे छा फील थींदो आहे जॾहिं इहा शइ ॾिसो था तव्हां नौजवान, पोइ छा सम्झंदा आहियो? सर सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं त हिकु त पोइ वरी ॾिसंदा आहियूं बाद में त हिकिड़े माण्हूअ जे पंहिंजो केतिरो आहे हिन में दिलचस्पी, त उहो केतिरो पंहिंजो ज़हन लॻाए थो हुन में। बट पोइ चवंदा आहिनि त सर बसि पोइ असांखे इहे सेखारे बसि साइड ते कयो, या हिकिड़े सॉन्ग जे लाइ असांखे सिर्फ़ु हिकिड़ो सॉन्ग तयारु कराए बसि साइड ते थियूं। जेकॾहिं न तव्हां शुरूअ खां थोरी महिनत कंदव, जेकॾहिं वाक़ई तव्हांखे हिन में रहणो आहे, तवील हिकिड़ो सफ़र तइ करिणो आहे, त पोइ तव्हां बेसिकली उहो सुठी तरीक़े सां सिखो। उन सां इहो थींदो जो तव्हांखे जॾहिं सिख्या अची वई त तव्हां हिकु त अॻियां बहितर ऐं नवाण कम में आणींदव। ॿी शइ इहा, जॾहिं तव्हांखे मौक़ो मिलंदो त तव्हां पंहिंजा हिकिड़ा सुठा ऐं बहितरीनु शागिर्द तयारु करे सघंदो। पर ख़ुदि जेको अॼु पाण टाइम नथो ॾिए, सुभाणे ॿियनि खे केतिरो टाइम ॾींदो, ॿिए खां केतिरो टाइम तलब कंदो, इहो त कोन थी सघंदो। बिल्कुलु कोन थींदो। इहा सुठी ॻाल्हि आहे हिकिड़े आर्टिस्ट जी, हिकिड़े कलाकार जी, हू पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾींदो आहे। बिल्कुलु सर। बिल्कुलु फ़क़ीरीअ में बि ज़िंदगी पंहिंजी अर्पे छॾींदो आहे, बिल्कुलु सर। अदाकारीअ में बि अर्पे छॾींदो आहे, मौसीक़ीअ में बि। इहा हुनखे ख़बर न हूंदी आहे त मूंखे दुनिया ॼाणे पई न पई ॼाणे मूंखे, पर ख़ुदि ही जेको सोशल मीडिया जो दौरु आहे, कंहिंजो सुठो आवाज़ु आहे, को दरिया जे कप ते वेही ॻाए पियो, को चड़ो वॼाए पियो,
को चंग वॼाए पियो उनजी ॻाल्हि बि दुनिया ताईं पुॼी थी वञे, रखिजे ज़रूरु। पर रुॻो हिकिड़ो विडियो त हुनजे कम जो कोन थींदो, उनजी ज़िंदगी हा हिकिड़े कलाम ते हिकिड़ी धुन ते खोड़ नवां रागी बि ठही आहे, अदाकार बि ठही आहे, पर तसलसल जेको हूंदो आहे उहो बरक़रार रखण लाइ टाइम ॾियणो ज़रूरु पवंदो आहे। सो तसलसल बरक़रार रखूं था, अदा रफ़ीक सां ॻाल्हि ज़रूरु थींदी। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था। सुबुह महिराण में नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो। साई खां पोइ प्रोग्राम सुबुह महिराण में, सुबुह महिराण जे प्रोग्राम जो ही आख़िरी हिसो आहे। आयल महिमान सां कचहरी जेका हले थी ऐं ख़ुदि मौसम जी कचहरी त शुरूअ में जीअं रखीसीं त जेके ड्राइवर ॿाहिरि आहिनि उहे हिन मौसम में पंहिंजो बि ख़्यालु रखनि ऐं गॾु उन सां केॾे सफ़र में जेके गॾु हूंदा आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु उन्हनि खे रखणु घुरिजे। धुंध एतिरो हूंदो आहे, ख़ुदि हर माण्हू जेको ॿियो ड्राइविंग करे थो गाॾीअ में कंहिं सफ़र ते वञे थो त थोरो पाण में सब्र ऐं थोरो ख़्यालु रखणु, मंज़िल ते ज़रूरु पुॼणो आहे पर ओड़ो टाइम उन टाइम जो ख़्यालु रखणु, ॿियनि जे ज़िंदगियुनि जो ख़्यालु रखणु इहो बि ज़रूरी आहे। ॾाढी तकलीफ़ वारी ॻाल्हि ॿुधण में जॾहिं ईंदो आहे, नुक़सानु थींदो आहे। सच पुछो त इहो अव्हांजो पंहिंजो त नुक़सानु हूंदो आहे, गॾोगॾु जेके अव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि, ख़बरुनि में ॻाल्हि ॿुधंदा आहियूं, अहिड़ा वाक़िया थींदे नज़र ईंदा आहिनि, रोड रस्ते जो अंदाज़ो न हूंदो आहे। नौजवान ख़ुदि जेको आहिनि उहे तमामु स्पीड में गाॾी हलाईंदा आहिनि त वालदेन खे छा पर ॿियनि सभिनी खे बि इहा तकलीफ़ थींदी आहे। तव्हां जॾहिं बि वञो पंहिंजे सफ़र खे सुहिणो बणायो ऐं थोरो सफ़र में बर्दाश्त जो मादो हुजणु खपे। या त एतिरो जल्दी माण्हू निकिरे या त कलाक लेट थी वञे त उनजो ख़ैरु हुजे। अंदर में इहा कावड़, इहा जेको अव्हां वटि गुस्सो जेको अचे थो इनखे ख़तमु करणु घुरिजे। अदा रफ़ीक तव्हां ॻाल्हि कई ड्रामा फील्ड, ॾींहुं राति अदाकारी, इहो त हले थो, थकिजे थो माण्हू, यकीनन माण्हू थकिजे थो ऐं थकिजणु बि खपे, पर मूंखे थकावट कोन्हे। ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि सही त अहिड़ो को जुनून आहे जो सची तव्हांखे ॿुधायां, जुनून आहे जे कम रहिजी वेंदा आहिनि, वक़्तु सिर न करे सघंदो आहे, माण्हू सोचींदो आहे त मुंहिंजा इहे रहियल कम आहिनि, मुंहिंजो टारगेट आहे इहो मूंखे पूरो करणु। बसि ठीकु आहे, माण्हू लाइफ में कुझु टारगेट त ठाहे थो, पर जेकॾहिं थकावट थींदी न त माण्हू रहिजी वेंदो। माना मूंखे न निंड आहे ऐं मुंहिंजो ॾींहुं राति हिकु आहे, हिकिड़ा थी विया न, थी विया उन ते मूंखे फ़ख़ुरु न आहे, मूंखे हठ वॾाई न आहे। ऐं चवंदो त इहो त कुझु न आहे, अञा अॻिते कमु करिणो आहे। सही सरकार लतीफ़ चए थो जा हुई जीअरी तव्हां विरची न वेठी, जेसि ताईं चंद पल माण्हू हिते आहे न, इन में विरचणु ऐं इन में थकिजणु ऐं इन में वेही रहणु, बसि इहो मुंहिंजी ज़िंदगी में न आहे। दुनिया छा चवंदी इहो केतिरो अरसो रहियो ज़हन ते? इहो रहियो ई कोन रहियो ई कोन। 100 मुखालफ़तूं थियनि, ठीकु आहे, सबके जो हक़ आहे, ज़ाहिर आहे। को सही कंदो हूंदो, को ज़ाती रंजिश जे बुनियाद ते कंदो हूंदो, उन तरफ़ ध्यानु न आहे। हिकिड़े आर्टिस्ट वटि दरगुज़र केतिरो हूंदो आहे? आर्टिस्ट वटि दरगुज़र फोन कॉल आहे, हिकिड़ी फोन कॉल वठो। हलो हलो, फोन कॉल ड्रॉप थी आहे जी, तव्हां ॻाल्हि पियो कई। असल में दरगुज़र आहे कोन, मूं जेतिरे खे त ॾिठो आहे आर्टिस्ट त परे थियो पर किथे बि कोन्हे, पर कामयाबी आहे दरगुज़र में, हुजणु खपे। बिल्कुलु कामयाबी आहे ई उन में, त तव्हां छॾे ॾियो न, केरु तव्हांजी तारीफ़ थो करे, गिला थो करे, तव्हां उन जा मोहताज न थियो। वाह, तव्हां पंहिंजो कमु कयो। कमु माण्हू कंहिंजे लाइ थो करे? पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ। त पोइ छॾे ॾियो त केरु तारीफ़ थो करे, केरु गिला थो करे। जेकॾहिं इन्हनि लाइ तव्हां कमु कंदा न त तव्हां कॾहिं बि मरी नथा सघो, तव्हां मौजूदु हूंदा। पाण खे ज़िंदा रखणो आहे त दरगुज़र करणो आहे, दरगुज़र कयो ऐं कमु कयो, सुठी ऐं सुठो कमु कयो, सुठो कमु कयो ऐं सुठा शागिर्द पैदा कयो, जी हा। ऐं नौजवान पैदा कयो। तव्हां ॾिसो पिया हींअर ऐं नवां दोस्त खणी पियो अचां, नवां इहे उहे सूफ़ी सतारत ॻाल्हि कई तव्हां चयो, नौजवान सूफ़ी खे ख़ुदि जीअं पंहिंजे रंग में अचे थो, सूफ़ी चए थो त उहा बर्दाश्त कोन्हे को, उहो टाइम ॾियणु कोन्हे को। अव्हां केतिरो उनखे फील कयो था ऐं उन सभिनी शयुनि खे पोइ बि माण्हू खणी हले थो? खणी हलणो आहे,
ऐं बर्दाश्त पाण खे करिणो आहे, पाण खे बर्दाश्त करणो पवंदो आहे। ॿिए खे छो चइजे त तूं बर्दाश्त पैदा कर, न, बर्दाश्त पाण में पैदा करणी आहे ऐं सॼे जहान खे खणी हलणो आहे। सॼे जहान मां मुराद तव्हांजे फील्ड सां जेके वाबस्ता माण्हू आहिनि, मेल फीमेल आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे खणी हलो ऐं कोशिशि कयो ॿ रुपया तव्हां पाण बि कमायो ऐं उन्हनि सभिनीनि सां शेयरिंग कयो। ज़ाहिर आहे। जे सिर्फ़ु तव्हां पाण पंहिंजे पेट लाइ सोचींदा त तव्हां ख़तमु थी वेंदा, पर जे तव्हां सभिनी लाइ सोचियो न त ख़ुदा जी ज़ात तव्हांखे ख़तमु कंदी कोन, छाकाणि कंहिंजे न कंहिंजे सदके, कंहिंजे न कंहिंजे ज़रिए जुड़ियल रहे थी। भला स्टेज जो दौर रहियो, तव्हां स्टेज खां सफ़र कयो, ख़ुदा सां सभिनी जो स्टेज वारो सफ़र आहे, उस्तादनि खां सिख्या जेका वरिती उहा ई असांखे कमु आई। त स्टेज जे पासे अचणु हिकिड़ो सुठो उस्ताद बि थी सघिजे पियो ऐं सुठो हट बि हलाए सघिजे पियो, माण्हू कारोबार बि कंदा सभु। अव्हांजे अंदरि में हमेशह इहो एक्ट ई रहियो छा? मूंखे 37 साल थी, हाणे 38 में थी वियो आहियां। सच पुछो त मूं जेके मेडिकल स्टोर हलायो 10 साल हलायो पर नाकाम वियोसि, थोरो घणो ज़मीन ते ध्यानु ॾिनो नाकाम, वरी मका था खया, सभु नुक़सान, जेके तजुर्बा कया सभु नुक़सान। यानी मुंहिंजे अंदरि में, मूं हैदराबाद में अची हिकिड़ो कारोबार नंढो शुरू कयो, मूंखां न हलियो ऐं उहे पैसा 8-10 लख रुपए जो जेको सीड़प कईसीं उहे बि उन में लॉस थी वियो। अच्छा, हीअ वरी अहिड़ी किर्त जंहिंसां जुनून, जंहिंसां इश्क, जंहिंसां चरियाप, इहा वाहिद फील्ड आहे जंहिंमें मूंखे नुक़सानु न थियो आहे, जंहिंमें मूंखे रुॻो फ़ाइदो थियो आहे ऐं फ़ाइदो ई थियो आहे। छाकाणि हिते हिकिड़ी सोच खणी आयासीं त कमु करिणो आहे ऐं उन में सभिनीनि खे गॾु खणी हलणो आहे। पोइ मूं ॾिठो त अच्छा, कमु वरी डिफरेंट करिणो आहे। ड्रामो इलाही कनि पिया, तव्हांखे ख़बर आहे, पर मूं वरी कोशिशि कई त शाह साईं जो पैगाम ऐं डिफरेंट सब्जेक्ट जेके केरु नथो करे, त पोइ उन में हिकिड़ी कामयाबी मिली। हिन में हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त मूं जेको कमु ॿियो कयो उन में नुक़सानु कयो। सिर्फ़ु इहा ॻाल्हि मूंखे इन लाइ तव्हां खां मूं पुछी त वालदेन सोचींदा आहिनि त औलाद खे न बाबा हीउ कमु तव्हांखे करिणो पवंदो ऐं उहो कमु उहो दिलि सां न कंदा आहिनि, वालदेन पोइ शिकायत कंदा आहिनि। त असां पंहिंजे अदा औलाद खे ते ॾाढी कोशिशि कईसीं त हीउ थियणु खपे, उहो थी न सघियो। पर जेको जंहिंमें हुनजो शौक़ु आहे, हुनजो पसंदि जो कमु आहे, उहो हुनखे दिलचस्पी सां कंदो ऐं ज़िंदगी भर हुन सां कंदो, जे हुन में वाक़ई उहा आहे त ईअं आहे। बिल्कुलु ईअं। ॾिसो न, असां रूबरू चऊं औलाद असांजो डॉक्टर थिए, भाऊ हुनखे शौक़ु ई कोन्हे न, हू CSS करणु थो चाहे, तव्हां चओ था डॉक्टर थिए, या हू मैथमेटिक्स में हाणे हू सॼो ॾींहुं पियो फाइन आर्ट जो कमु करे, तव्हां हुनखे वेठा चओ डॉक्टर थियो, उहो डॉक्टर थींदो कीअं? हुनखां पुछो त बाबा तुंहिंजो शौक़ु कहिड़ी फील्ड में आहे, तव्हां हुन में छॾे ॾिसो ऐं सपोर्ट करे ॾिसो त तुम्हारा एॾो अॻिते वेंदो। अहिड़ा कई मिसाल आहिनि। रांदियुनि जो करे शौक़ु रहियो? रांदि कहिड़ी? हा, वॉलीबॉल। हा, नंढे हूंदे जाम कई ऐं दिलि सां कई। हाणे ज़ाहिर मौक़ो कोन्हे। वॉलीबॉल खे कीअं प्रोमोट कजे सिंध में? असां वटि रांदियूं न हुअण बराबरि आहिनि, पोइ घटियुनि में खेॾंदे नज़र ईंदा नौजवान, ॿिए हंधि पोइ दुनिया लेवल ते उहे नज़र नथा अचनि। असल में वॾनि शहरनि में वॉलीबॉल नज़र कोन थी अचे, पर अॼु बि ॻोठनि में, ॻोठ या नंढा शहर कुझु इलाइक़ा उते आहे ऐं इहा ॾाढी सिहतमंदी जी निशानी आहे। वॉलीबॉल खेॾणु हिकिड़ी ज़बरदस्त रांदि आहे ऐं सुठो शाम जो वक़्तु पास थिए थो ऐं इनखे प्रोमोट करणु खपे ऐं इहो इदारा कनि त वधीक सही आहे। अदा रफ़ीक जी मूं ॻाल्हि कई त असां रुॻो फ़न जे हवाले सां हिक ॿिए सां दोस्ती वारो नातो जुड़ियो आहे, पर रांदि बि असां ॿिन्ही खे इहा हिकिड़ी रांदि वणे थी। असां कम बाक़ी मुख़्तलिफ़ कंदा आहियूं। रांदि मूंखे वॉलीबॉल वणंदी आहे, वॉलीबॉल नंढे हूंदे खां ॾिठी खेॾी त सुठो लॻंदो आहे। क्रिकेट जेतिरी आहे खेॾंदा नौजवान सदा खेॾनि, मलाखड़ो आहे, कोॾी कोॾी आहे, जेकी बि असांजूं रांदियूं आहिनि सभु खेॾो, वॉलीबॉल बि खेॾो, इल्मु पिरायो, रांदियूं बि खेॾो, रांदियुनि खे बि एतिरो अॻियां आणियो, उन में अॻियां वधी अचो, इंतज़ारु न करणु खपे। उन में अव्हां सभु ईंदड़ जेको साल आहे इन में नवां अहद कयो, नई जुस्तजू कयो, पाण खे जुस्तजू में विझो, महिनत में विझो, पाण खे तकलीफ़ वारे कम में आणे त ॾिसो न, उन मां तव्हां बहितर कंदो, उन जा बहितर नतीजा मिलंदा।
घर में माण्हू वेठो हूंदो, कावड़ में वेठो हूंदो, साॻी सोच खयों वेठो हूंदो, अॻिते कोन वधी सघंदो। सूफ़ी ईअं आहे? बिल्कुलु सर। सूफ़ी केतिरो दरगुज़र करे थो हाणे पंहिंजे अंदर में? सर काफ़ी। काफ़ी? हा हा, हर ॻाल्हि नए साल में कहिड़ी नई शइ पियो हाणे सूफ़ी? सर नए साल में पंहिंजी कला में केतिरी बहितरी आहे? हा, त नए साल में इहो आहे जो कोशिशि कबी त कुझु नयूं शयूं आणजनि ऐं नवां हिकिड़ा आइटम्स खणजनि जिन खे तयारु कजे। जीअं त मूं सोचियो त असां वटि हिकिड़े दोस्त मूंखां अची करे पुछियो त असां वटि हो जमाल जा स्टेप्स छो कोन्हनि, असीं रुॻो आम शइ कंदा आहियूं जेका क्लैपिंग ऐं रुॻो ईअं चुटकियूं वॼाईंदा आहियूं, बलोचनि वटि प्रॉपर स्टेप्स आहिनि, त तव्हां हुनखे थोरो मॉडिफाई जमाल खे हुन में आणींदासीं। जमाल असां वटि हले जाम त हुन में ज़रूरु आणींदासीं। सुबुह मेराण में अची कीअं लॻो? तमामु बहितरीनु सर, तमामु सुठो एक्सपीरियंस रहियो ऐं तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां इनवाइट कयो, पंहिंजा ख़्यालु वंडियासीं दोस्तनि सां ऐं पंहिंजो जेको मैसेज हुयो ऐं अॻियां पहुचायोसीं, त यकीनन उहो मैसेज उन्हनि माण्हुनि ताईं पहुतो जेके इन शइ खे जॉइन करणु चाहिनि था। जीअं त पंहिंजे कैरियर जे हिसाब सां त तव्हांखे जेको सही थो लॻे तव्हां उनखे ई सिलेक्ट कयो। जीअं त साईं ॻाल्हि कई त औलाद खे उन ॾांहुं त पंहिंजो हा, त जेको उहो पाण करणु चाहे थो। ॾाढो ज़बरदस्त। अदा मोहबतूं क़ाइमु हुजनि, हमेशह बहितर करण जी जुस्तजू हुजे ऐं वक़्तु मिले त पंहिंजो कमु करे छॾिजे। बिल्कुलु सर, इंतज़ारु न कजे, कंहिंजो इंतज़ारु न कजे, तव्हां मौक़ो मिले त कमु कजे ऐं उहो ई अव्हांजो असुलु हौसलो बि हूंदो आहे, जुस्तजू बि हूंदी आहे। पर तव्हां ॿिनि ॻाल्हियुनि में पाण खे उलझाईंदव त वक़्तु गुज़री वेंदो, तव्हां कमु करे न सघंदव। नियापो को नंढड़ो बसि पंहिंजे हिसे जो कमु कजे ऐं उहो जंहिंजो तालुक़ु धरतीअ सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे ॿोलीअ सां हुजे। बाक़ी ज़बरदस्त मौसमु आहे ऐं खाधनि पीतनि जी मौसम, खाधनि पीतनि जी आहे। सच ॿुधायां तव्हांखे त सुभाणे ॻोठु वञा पियो, साग खाइबा, इहो साग ऐं देसी कुकड़ जा बेदा, बुसरियूं, मूं चई छॾियो आहे, बुसरियूं ऐं देसी मुर्गियूं। ऐं हीअ ॾिसो, असां हीअ हिकिड़ो पैगाम इहो जनल आहे त असां देसी मुर्गी जंहिंजो राज हूंदो, कुकड़, देसी कुकड़, देसी कुकड़ मां केॾा वॾा फ़ाइदा आहिनि। ठीकु आहे, उहे बेदा, उहे देसी कुकड़ियूं अॼु बि बेदो उहो 50-60 में कोन थो मिले। त इहो जेको असांजी औरत खे या असांखे इन तरफ़ ध्यानु ॾिजे, बिज़नेस इन कारोबार खे इनखे वधाइजे, कचहरी वक़्तु ॾिजे ऐं घुमिजे फिरिजे। असां आहियूं ओताकुनि जा हराक कचहरी वारा, चवंदा आहियूं त कलाकनि जा कलाक, पर हिते आहे वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा। अॼोको प्रोग्राम सुबुह मेराण में मोकिलायूं था इन ई आधार ते त वरी कंहिं न कंहिं रंग में अव्हां सां मुखातिब ज़रूरु थिबो। नए साल लाइ अव्हां लाइ असांजूं नेक तमनाऊं आहिनि, दुआऊं आहिनि अव्हां लाइ त नए साल में अव्हां हिकिड़ो नओं क़दम खणो, बहितर क़दम खणो, तालीम लाइ, हुनर लाइ, ॿियनि खे हौसलो ॾियण लाइ, ॿियनि खे हिते वधाइण लाइ। असुलु कामयाबी इहा ई हूंदी आहे। पंहिंजे मेज़बान मुर्तज़ा मजबूर खे ॾींदा इजाज़त। घणी निगहबान।